इशरत कतरा है दरिया में फ़ना हो जाना, दर्द का हद से गुजरना है दवा हो जाना। जेको हिकिड़ो शेक्सपियर बि ॿुधायो आहे न त चौथी स्टेज जेका सोल्जरिक स्टेज हूंदी आहे ज़िंदगीअ जी। त जेको तव्हां पंहिंजो सफ़र ॾसियो था त तव्हां रवायती शयुनि खां हटिके हमेशह कमु कयो आहे, पर ॾिसिजे त तव्हां रवायती तौरु हिकु सैयद फैमिली सां तालुक़ु आहे तव्हांजो, पोइ तव्हां इन्हनि शयुनि खे कीअं था ॾिसो? शऊर जेको आहे उनजा ख़ुदि ॿ डायरेक्शन्स थियनि था, हिकिड़ो मस्बत ॿियो मनफ़ी। असां वटि आम तालीम याफ़्ता माण्हू ॼाण त हासिलु करे थो, अक़ल जी जेका सलाहियत उन बि आहे, पर शयुनि खे जीअं हू वठे थो उहो जेकॾहिं मनफ़ी शऊर जी तरफ़ वधंदो त उन में अना परस्ती, शख़्सियत परस्ती ऐं इंतिशार अहिड़े क़िस्म जूं शयूं पैदा थियनि। पर मां हुनखे खिली पियो चवां शायदि अंदर में अञा उहो फ़िरौन ज़िंदा आहे, इनखे मारणो आहे। इब्तिदा खां वठी इंसान जो जेको सफ़र आहे, पंहिंजे पहिरें क़दम खणण खां वठी जेको हिन वक़्त ताईं कयो अथई, इंसान खे ख़ुशियूं चंद लम्हनि लाइ मिलियूं आहिनि, कामयाबियूं जेके आहिनि कुझु वक़्त लाइ मिलियूं आहिनि, पर उन्हनि कामयाबियुनि खे हासिलु कंदे बि जेको आहे हुनखे वरियनि जा वरिया जेको आहे ॾुखनि जे जेको आहे हिकिड़े दुश्वार जेको आहे रस्तनि तां गुज़रणो पियो, कंडा हुआ पेचराहा जिन तां गुज़री जेको उन्हनि ताईं पहुचणो पियो। हिकु दफ़ो सैयद मुज़फ़र अली शाह मुज़फ़र खां इंटरव्यू बि कयो सियाह भिड़े, हुन बि पुछियो हुई त जवानीअ जेको आहे यादगार वाक़ियो ॿुधायो, त हुनखे जवाबु ॾिनो त यार जवानी सॼी यादगार हूंदी आहे, उन जेको हिकिड़ो वाक़ियो थोरी यादगार हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम, मां सलाहुद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी थाट्स पर्ल्स ऑफ इंडस में तव्हां सभिनी खे भलीकार। पर्ल्स ऑफ इंडस हिकु अहिड़ो सेगमेंट आहे जंहिंमें असां सिंध जा स्किल्ड प्रोफेशनल इंटेलेक्चुअल्स खणी ईंदा आहियूं। डेफिनेटली अॼु जे हिन प्रोग्राम जे अंदरि हिकु अहिड़ो ई महिराण जो मोती असां सां गॾु आहे जंहिंजो ज़िक्र सिंध जी इंसाइक्लोपीडिया में कयो वियो आहे। त असां सां अॼु जी शख़्सियत गॾु आहिनि साईं आबिद अब्बास काज़मी, जेके करंटली स्टेशन डायरेक्टर आहिनि रेडियो पाकिस्तान लाड़काणो। साईं जन पाण राइटर आहिनि, पोइट आहिनि, एजुकेशनिस्ट बि साईं खे चवंदासीं। नो डाउट साईं जन जी हिकिड़ी पर्सनैलिटी इलाही वुसअत रखंदड़ आहे। सो उमेदु आहे त साईं जे ज़िंदगीअ जे हर पहलूअ मां असां कुझु न कुझु सिखंदासीं। ईयर्स आर बेटर देन बुक्स। अचो त असां अॼु ईयर्स सां गुफ़्तगू कयूं। सर थैंक यू असांखे वक़्तु ॾिनो पंहिंजे मसरूफ़ स्केजुअल मां। महिरबानी सलाहुद्दीन, तव्हां मूंखे इज़त बख़्शी आहे, मूंखे ख़ुशी थी रही आहे त तव्हांजे हिन प्रोग्राम में अॼु मूंखे शिरकत जो मौक़ो मिलियो आहे। सही। असां सर पहिरियों सुवालु इहो आहे तव्हां खां त तव्हांजो तालीमी सफ़र प्राइमरी खां वठी जेका तव्हां मतिलबु अॻिते एजुकेशन कई उहो कीअं रहियो, कहिड़नि मरहलनि मां गुज़रियो, उहो थोरो असांजे ॿुधंदड़नि सां शेयर कयो आहे पंहिंजो। अच्छा, तालीमी पस मंज़र में के प्राइवेट जेकॾहिं ॾिसजे त के वॾा तालीमी इदारा कोन आहिनि। जीअं अॼुकल्ह टोड़ हले पई जेको आहे त स्टेटस कॉम्प्लेक्स जो शिकार माण्हू वॾनि वॾनि नालनि खे हिननि खे तरजीह ॾियनि था। मधे जी में पैदा थियुसि, उहो ई जेको उतां जो प्राइमरी स्कूल उतां 5 दर्जो पास कयो, मैट्रिक बि जेको आहे मधे जी हाई स्कूल मां कई, ऐं इंटरमीडिएट लाड़काणे डिग्री कॉलेज मां कई। उन खां पोइ पहिरियां मुंहिंजी कॉमर्स में एडमिशन थी सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में, पर उन खे छॾे करे वरी केमिस्ट्री में जेॾी महिल लतीफ़ यूनिवर्सिटी में थी त हिते अची मूं केमिस्ट्री में मास्टर्स कई आनर साइड खां यूनिवर्सिटी मां। एक्सटर्नल कैंडिडेट तौर ते लिटरेचर सां अदब सां हिकिड़ी दिलचस्पी हुई त उर्दू अदब में बि मूं जेको आहे मास्टर कई, ऐं हिकिड़ो प्राइवेट जेको आहे जर्नलिज़म अकेडमी हुई त उन खां डिप्लोमा जेको आहे जर्नलिज़म में बि कई हुई। ऐं इहे कुझु तालीमी जेके पस मंज़र आहे रवायती आहे, पर हक़ीक़त इहा आहे त हाणे बि जेको आहे असां ॾिसूं त तालीमी इदारनि में कॾहिं कॾहिं नाला वॾा आहिनि, पर तालीम जेको आहे पोइ बि जेको असांजे सरकारी इदारनि में बि बहितर आहे। ऐं हाणे नई जनरेशन जेका आहे इलाही कॉम्पिटेटिव आहे, उहे अची विया आहिनि, बहितर तालीमी निज़ाम हली रहियो आहे पहिरियां खां बि। इहो ई मुख़्तसर हिकिड़ो तालीमी पस मंज़र आहे। सही सर, तव्हांजी तालीमी त सफ़र माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त रहियो आहे। तव्हांजी उर्दूअ सां दिलचस्पी घणी आहे बनिस्बत सिंधीअ जी? न ईअं न आहे, असल में छा थियो, मां हिकिड़ो ॿियो बि ॿुधाइणु विसरी वियो त LLB बि मूं कई हुई। सही सही। ऐं लॉ जो बाक़ाइदे प्रैक्टिस बि कई, रोड वकील बि आहियां, रहियो आहियां, हाणे त कंटिन्यू न करे सघिया थी। बाक़ी उर्दू जी जेसीं ताईं ॻाल्हि आहे त बाबा जॾहिं कराची में रहंदो हो त जॉब जे सिलसिले में उन ॾांहुं हुते वञणु थींदो हो। हैदराबाद में जेको आहे कुझु अरसो विच में उतां जे पब्लिक स्कूल में मुंहिंजी एडमिशन थी त कुझु महीना मूं उते बि क्लासिस वरिता हुआ, पर बाद में कंहिं सबब जे करे वरी वापसि मधे जी अची वियुसि त उते रहण जे करे हिकिड़ो उर्दू ॻाल्हाइण सां वास्तो पियो। वरी तंहिंखां पोइ NGOs ऐं मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि में शागिर्द सियासत में बि घणो वास्तो जेको आहे कराची पंजाब इन्हनि जे माण्हुनि सां रहियो, त कम्यूनिकेशन लाइ मूंखे उते जेको आहे उर्दू ॿोली इस्तेमालु करणी पवंदी हुई। त उनजे करे उर्दू ॾांहुं हिकिड़ो इज़ाफ़ो थियो, पोइ लिटरेचर पढ़ण बि जेको आहे उन सां दिलचस्पी वधाई, ऐं ईअं ई उर्दू जे तरफ़ अची वियासीं। न त ॿोलियूं त सभई ॾाढियूं मिठियूं आहिनि, ऐं जेका मादरी ॿोली थिए थी उन सां जेका उनसियत ऐं मोहबत थिए थी
उनजो त को बि जेको आहे न अमल बदल न आहे, उनजी त जॻह का बि नथी ॿोली विलारे सघे। ज़बरदस्त सर, तव्हांजो मतिलबु असां जेतिरे क़दुरु ॿुधो आहे त तव्हां ॾाढो एक्टिव रहिया आहियो, सोशल हुजे, सियासी समाजी तंज़ीमुनि में ॾाढो तव्हां मतिलबु सरगर्म कारकुन रहियो। हिन वक़्तु तव्हांजी छा कंडीशन आहे ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि तंज़ीमुनि में तव्हां कमु कयो ऐं कीअं तव्हांजो एक्सपीरियंस रहियो? अच्छा, नंढे लाइ खां वठी कुझु अहिड़ा मुंहिंजे लाइ मोटिवेशनल करेक्टर ऐं जेको आहे सरकमस्टेंसिस रहिया जेके तंज़ीमुनि लाइ जेको मुंहिंजे लाइ हिकिड़ो ॼणो मुंहिंजे माइंड खे उन्हनि जेको ठाहियो। त पहिरियां जेको आहे हिकिड़े मज़हबी घराणे में हुआसीं, शिया फैमिली सां तालुक़ु आहे, उन्हनि जूं एक्टिविटीज़ असांजे घर ओताक में मर्कज़ हूंदियूं हुयूं, त उन्हनि में बि बाक़ाइदे पार्टिसिपेट कंदा हुआसीं। नंढड़ा ई हुआसीं त हिकिड़ी अंजुमन असगरिया जे नाले सां तंज़ीम ठाही, शौरी तौर ते पुख़्ती न हुजण जे बावजूदि हिकिड़ो जेको आहे फॉलो कंदे पंहिंजे वॾनि जो उन में कमु कंदा हुआसीं। त हिकिड़ो मिज़ाज में या डायरेक्शन इन तरफ़ हितां ई जेका ठही। बाद में अॻिते हली जेको आहे कुझु माण्हुनि सां जॾहिं एसोसिएशन वधी, तालुक़ु वधियो, त कुझु अर्सो जेको आहे मैट्रिक जे दौरान साथी ॿारड़ा संगत में बि कमु कयो, जेका कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी ज़ेरी तंज़ीम हुई ॿारनि जी। वरी जॾहिं फस्ट ईयर में एडमिशन थी त DSF डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन जेका आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सां एफिलेटेड हिकिड़ी शागिर्द विंग हूंदी हुई, उन में मूं कमु कयो, फ़ाल कयो। ऐं लेफ्ट में मुंहिंजो जेको आहे आइडियोलॉजिकली नज़रियाती हवाले सां लेफ्ट सां वाबस्तगी रही। त DSF में मूं कमु कयो, पहिरियों शिकारपुर जो चेयरमैन रहियुसि, वरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई यूनिवर्सिटी जो बि चेयरमैन रहियुसि, ऐं उनखां पोइ सेंट्रल कमेटी में बि रहियुसि। हाणे इहो जेको आहे इब्तिदा हुई तक़रीबन 80 वारे ॾहाके जे पछाड़ी में हुई। 90 वारे ॾहाके में जेको आहे अञा वधीक जेॾी महिल यूनिवर्सिटी में वियासीं त हिकिड़ो इंतिहाई कुलीदी किरदारु रहियो। तक़रीर जो थोरो घणो ॾांहुं अची वियो हो, लिखण पढ़ण सां बि जेको आहे दिलचस्पी हूंदी हुई। घर में जेको नाना जा किताब, बाबा जा किताब, हिकिड़ी लाइब्रेरी मौजूदु हुई। इन्हनि शयुनि खे ॾिसी करे जेको आहे उन में जेको आहे हिकिड़ो उनसियत पैदा थी। चाचा गुल उहो जेको आहे कचहरी कंदो हो, त उन उर्दू लुगत उनजी तमामु बहितरीनु हुई, इल्मी अदबी हवाले सां। ईअं माण्हुनि सां जेको आहे जीअं तालुक़ु वधंदो वियो त तंज़ीमुनि ॾांहुं बि रुझान वधंदो वियो। उनखां पोइ जेको आहे शागिर्द सियासत में त मां नज़रियाती हवाले खां इलाही वक़्तु जेको आहे कमु कयो, जेसीं ताईं शागिर्द रहियासीं। पर जॾहिं मदेजी में जेको आहे वापसि आयासीं त उन वक़्तु मूंखे इहो बि उन वक़्तु जेको आहे हिकिड़ो शेक्सपियर बि ॿुधायो आहे न त चौथी स्टेज जेका सोल्जरिक स्टेज हूंदी आहे ज़िंदगीअ जी, जंहिंमें हर नौजवान इलाही जेको आहे एनर्जेटिक बि हूंदो आहे ऐं जज़्बाती बि हूंदो आहे। हू चाहींदो आहे त पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे सोसाइटी लाइ कुझु कयां। त अहिड़े क़िस्म जी सोच जेको आहे शुरू खां हूंदी हुई। रवायती जेके क़िस्म जो जागीरदाराना निज़ाम में जंहिंमें पैदा थियासीं, उते जेके वैल्यूज़ हुआ, रवायती जेको ख़ानदानी सिस्टम, माण्हुनि जा रवैया, असां वटि जेको चवंदा आहिनि वॾा माण्हू, सिर्फ़ु दौलत उन्हनि जो जेको मयार हूंदी आहे, इहे शयूं हमेशह खां मूंखे जेको आहे बेज़ार कंदियूं रहियूं। ऐं इन्हनि खां बेज़ारी थी पोइ मां चाहींदुमि त माण्हुनि जी शऊरी सतह खे वधाइजे। उन लाइ पोइ सहाफ़त बि शुरूआति थी, उहा बि ईअं हादसाती तौर ते थी। त 89 में जेॾी महिल असांजे कामरेड दोस्तनि अवामी आवाज़ अख़बार, पहिरीं सिंधी कंप्यूटराइज़ अख़बार खे जेको शुरू कयो, त सभिनी असांजे जेको DSF जा ॿियनि तंज़ीमूं जेके हूं तरक़ी पसंद, उन्हनि खे चवंदो बाबा हिकिड़ी रोशन ख़्याल माण्हुनि जी अख़बार आहे जेका बहितरी लाइ कमु कंदी ऐं रवायती अंदाज़ सां जेको आहे वॾेरनि जी चौधारी हिन जी रिपोर्टिंग न फरंदी ऐं जेको आहे इक़्तिदारी सियासत खां हटी करे कुझु ॾींदी। त मूं सहाफ़त बि शुरू कई, पहिरियों रिपोर्टिंग कई, वरी उन में पोइ कालम लिखणु शुरू कयो। उन ई दौर में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो पहिरियों कन्वीनर बि मां हुउसि ऐं मदेजी में उनजो बुनियादु रखियो, सिंधी अदबी संगत जो। ऐं उन्हनि में इहो आहे त बुनियादु रखी ठाहे करे जेको बैकफुट ते वरी ॿियनि खे अॻिते आंदो त कमु कनि। हिन में मुंहिंजी इंट्रस्ट जेका दिलचस्पी वरी वधी त हिकु त जेको आहे कालम लिखण जे तरफ़ वधी, ऐं ॿियो जेको आहे एमनेस्टी इंटरनेशनल इंसानी हक़नि जे बहालीअ जी आलमी तंज़ीम आहे, जंहिंजो जेको आहे मर्कज़ लंदन में हो। असां हुनजो जेको आहे पाकिस्तान में तमामु घटि ग्रुप आहे जेके कमु कंदा। असां मदेजी में 14 नंबर हुनजो ग्रुप ठाहियो ऐं उनजे जेको आहे अंदरि रही करे इलाही असां जेको आहे ह्यूमन राइट्स अवेयरनेस जे हवाले सां ऐं इंसानी हक़ छा आहिनि उन्हनि ॾींहंनि खे बि सेलिब्रेट कंदा हुआसीं। वरी उन तंज़ीम में जेको आहे पाकिस्तान जो जेको आहे 2-3 जेको आहे कैंपेन्स जो कोऑर्डिनेटर रहियुमि, जंहिंमें ह्यूमन राइट्स एजुकेशन हुई या ऑनर किलिंग्स जेको आहे जंहिंखे असां कारोकारी था चऊं, इन्हनि ते जेको आहे कमु कयो। ऐं ईअं NGOs जेके इहे वॉलंटरली जेको आहे कमु कयो। पर उनखां पोइ ईअं बि थियो त स्कोप में या यूनिसेफ सां जेको आहे पेड एम्प्लॉय तौर ते बि कुझु अर्सो जेको कमु कयो।
सही, त सही। ईअं तंज़ीमुनि सां हिकिड़ी वाबस्तगी थी जंहिंजो असुलु मक़सदु वरी बि जेको आहे सोशल ऐं जेको पॉलिटिकल अवेयरनेस ॾियणो। अवेयरनेस सर, जेको तव्हां पंहिंजो सफ़र ॾसियो था त तव्हां रवायती शयुनि खां हटिके हमेशह कमु कयो आहे, पर ॾिसिजे त तव्हां रवायती तौरु हिकु सैयद फैमिली सां तालुक़ु आहे तव्हांजो, ऐं उन्हनि जूं दरगाहूं आहिनि, पीरी मुरीदी आहे, उन्हनि जो बाक़ाइदे तॾा ऐं मतिलबु अंजुमन सिस्टम आहे, पोइ तव्हां इन्हनि शयुनि खे कीअं था ॾिसो? असल में सलाहदीन सैयद हुजणु असांजे हिन जागीरदाराना समाज में या जेको सोशल हिकिड़ो असांजो सिस्टम आहे उन में हिकिड़ी प्रिविलेज आहे, रिआयत आहे। सही, इहो ई सबबु आहे जो अक्सर माण्हू सैयद ॿियनि ज़ातनि वारा बि सॾाए उहे रिआयतूं हासिलु करणु चाहींदा आहिनि। सही, ऐं उहे मूंखे पैदाइशी तौर ते ई मुयसरु थियूं, इन में को शक न आहे त हिक जे बदिरां 3 गादियूं असांजे ख़ानदान वटि जेके आहिनि, ऐं टिनी ते जेके मेला बि थियनि था ऐं इलाही पॉपुलर आहिनि पंहिंजे जेको आहे रूहानी फेज़ जे नाले ते या ॿियनि शयुनि ते। मदजी में जीअं दरगाह अली हैदर शाह आहे, टंडोला हैदर सैयद सरदार अली शाह, बलोचिस्तान ॾे शाह हसन। पर उन वक़्तु बि सच पुछो हिकिड़ी मिज़ाज में आदत हुई त शयुनि खे जेको आहे मां ईअं सम्झो त थीसिस एंटीथीसिस ऐं सिंथेसिस, त थीसिस खे त मूंखे जेका मिलियूं शयूं त मुंहिंजे अंदरि उनजी उबतड़ सोच जेका हमेशह पैदा थींदी हुई त जेके शयूं जीअं मूंखे ॿुधायूं वेंदियूं त मां जेको उनखे जीअं जो तीअं क़बूलु करण जे बदिरां सोचींदो हुउसि त इन जे उबतड़ कहिड़ी सोच आहे या छा आहे। त इहे जेके पैदाइशी तौर ते मूंखे प्रिविलेजिस मिलियूं उन्हनि खे मां महसूसु कयो त इहे के असांजे सलाहियतुनि जी बुनियाद ते न आहिनि, पर हिन समाजी जेको असांजो हिकिड़ो तानी पेटो आहे उन जे करे ई जेके आहिनि इहे शयूं मूंखे मुयसरु थियूं आहिनि। पोइ जीअं ॿुधायमि त नंढेलाए खां ई वरी लेफ्ट ॾे हिकिड़ो रुझान थियो, कॉलेज साइड में त बाक़ाइदे हिकिड़ो फ़ाल किरदारु मूं अदा कयो। त सच पुछो त तरक़ी पसंदि सोच मुंहिंजे शऊर खे पुख़्तगी ॾिनी। सही, असल में अक़ुलु त हर इंसान खे अलाह साईं बख़्शो आहे, उनजी सलाहियत आहे शऊर। पोइ शऊर जेको आहे उनजा ख़ुदि 2 डायरेक्शन्स थियनि था, हिकिड़ो मस्बत, ॿियो मनफ़ी। असां वटि आम तालीम याफ़्ता माण्हू ॼाण त हासिलु करे थो, अक़ुल जी जेको आहे सलाहियत उन बि आहे, पर शयुनि खे जीअं हू वठे थो उहो जेकॾहिं मनफ़ी शऊर जी तरफ़ वधंदो त उन में अना परस्ती, शख़्सियत परस्ती ऐं इंतिशार अहिड़े क़िस्म जूं शयूं पैदा थियनि थियूं। पर जेकॾहिं माण्हू में इहो हुनर अची थो वञे, उन में ॾांहुं अची थो वञे, सलाहियत अची थी वञे त हू मस्बत शऊर खे पाण में एडॉप्ट करे त उन में जेको आहे हू इज्तिमायत तरफ़ थो वञे, तख़लीक़ियत जे तरफ़ थो वञे। त इहा मूं ते हिकिड़ी महिरबानी थी मुंहिंजे नज़रिए जी, मुंहिंजे सोच जी, कुझु जेको मुंहिंजे दोस्तनि जी, त मस्बत शऊर ॾे वधियुसि। ऐं शऊर अहिड़ी सलाहियत आहे जेका हक़ीक़त पसंदीअ जे तरफ़ वठी वेंदो आहे ऐं पंहिंजे रिआयतुनि तां दस्तबरदार थियणु जेको आहे उहो सुठो बि जेको आहे सवलो बि न आहे। ऐं जेको सभई माण्हू तव्हांजा हथ चुमनि, पेरें पवनि, मुफ़्त में तोहफ़ा ॾियनि, तव्हां हुनखे चओ त हीउ सभु जेको कुझु करे रहिया आहियो तव्हां ग़लति करे रहिया आहियो, माना उन्हनि सभिनि तां दस्तबरदार थियणु। इन में इम्तिहान बि आहे। हिकु दफ़ो मूं कंहिं दोस्त खे घणे अरसे खां पोइ बि चयो हो त तोणे जो शऊरी तौर ते मां इन्हनि शयुनि खे बुरो सम्झी मूं इन्हनि खे दस्तबरदार थियो आहियां, हिननि तां इन्हनि खां मां परे थी वियो आहियां। पर कॾहिं कॾहिं जेॾी महिल माण्हू पोइ बि उन सिस्टम वारा मूं ॾे ईंदा आहिनि, हथ चुमनि था, त अंदर में किथे न किथे थोरो मूंखे प्राउडनेस फील थींदी आहे। पर मुंहिंजो वरी बि जेको आहे शऊर जे मार्फत वरी उन ते मां जेको आहे क़ाबू पाईंदो आहियां, त मां हुनखे खिली पियो चवां शायदि अंदर में अञा उहो फ़िरौन ज़िंदा आहे, इनखे मारणो आहे। त शऊर अहिड़ी सलाहियत आहे जेका असांखे सही ऐं ग़लति जी तमीज़ ॾिए थी, असांखे इदराक ॾिए थी त मुआशरती जेके कर्ज़ आहिनि, असांजूं समाजी जेके ख़राबियूं आहिनि, मनफ़ी शयूं आहिनि, उन्हनि खे ऐं बहितर खे सम्झी बहितर खे अपनाइजे ऐं हुननि खे जेको आहे तर्क कजे। ऐं इन लाइ इलाही मूंखे भोगणो बि पियो ईअं जो मुरीदनि में वेंदो आहे असीं जॾहिं उन्हनि ॻोठनि में कुझु दोस्तियूं, कुझु तालुक नंढे इलाज जा बि थियनि था, त रवायती अंदाज़ सां उन्हनि सां जेको आहे रवैयो अख़्तियार करण जे बदिरां त मुंहिंजा हथ चुमनि, मां खट ते वेहां, मां हुननि सां मिक्स थी वेंदुमि, उन करे मूं ते जेको आहे पंहिंजे कज़न्स एतिराज़ बि कया त तूं माहौल ख़राबु थो करे, अच्छा कॾहिं कुफर जूं फ़तवाऊं बि लॻियूं, छो जो कम्यूनिस्ट खे असां वटि जेको आहे ईअं बि ग़लति एलेबोरेट कयो वियो आहे, ख़ासि करे असांजे जेको हितां जे रिलीजियस तंज़ीमुनि में जेको अफ़गान जहाद, अमरीकी जेको आहे सरमाएदाराना हिकिड़े ब्लाक जी प्रोपेगेंडा त कम्यूनिस्ट माना काफ़र। मां बि हुनखे चवंदो वक़्तु इहो अलॻि शइ आहे त कम्यूनिस्ट जी हिकिड़ी साइंटिफिक अप्रोच हूंदी आहे ज़िंदगी अलाए मामलनि शयुनि खे जेको आहे परखण जी, पर कम्यूनिस्ट हुजणु जेको आहे माना इहो कुफुर हुनजी न, अथीइस्ट त असां चई सघूं था त अ पर्सन हू डज़ंट बिलीव इन द एग्ज़िस्टेंस ऑफ गॉड, उहो अथीइस्ट थी सघे, पर कम्यूनिस्ट अलॻि आहे। बहरहाल इहो सम्झाईंदा रहियासीं त मां इहो चवणो त शऊर जेका अहिड़ी सलाहियत आहे अक़ुल जी जेको इंसान खे बुरे ऐं भले जी, सही ऐं ग़लति जी तमीज़ ॾिए थो, ऐं उहो ई जेको आहे असांजो रहनुमा बणिजे थो इन्हनि शयुनि तां दस्तबरदार थियण लाइ बि ऐं शयुनि खे
इख़्तियार करण लाइ बि। हूअं बि सर माना चेंज जेको आहे न उहा तकड़ी क़बूल न थींदी आहे, उहा ॾाढो रिपल कंदो आहे माण्हू, ऐं ख़ासि करे वरी तव्हां टिपिकल ऐं ट्रेडिशनल जॾहिं शयुनि जो हिसो हुजो त पोइ त अञा वधीक मुश्किल थी वेंदी आहे चेंज खे क़बूल करणु। ऐं ॿियो हिकिड़ी शइ ॿुधायां त हिकिड़ो कोटेशन पढ़ियो कंहिं इंटेलेक्चुअल जो, त हर जेको ॾाहो माण्हू हूंदो आहे, जीनियस माण्हू हूंदो आहे, पंहिंजे दौर खां अॻु में पैदा थींदो आहे। इहो ई सबबु आहे जो जेके एग्ज़िस्टिंग वैल्यूज़ हूंदा आहिनि हू उन्हनि सां मैच न कंदो आहे। नतीजे में उन ते बहतान बि लॻंदा आहिनि। हर शख़्स जेको आहे असां मज़हबी जेको आहे रिफॉर्मिस्ट हुजनि, मुसलह हुजनि, समाजी सियासी मसइले हुजनि, उन्हनि खे उन दौर में जेको आहे अलाए कहिड़नि कहिड़नि जेको आहे इल्ज़ामनि खे मुंहुं ॾियणो पियो, ऐं उन्हनि शयुनि खे जेको आहे हू मैच न करे सघंदो आहे, छो जो हू मुस्तक़बिल ते नज़र रखंदो आहे, हू मुस्तक़बिल में जुड़ंदड़ तारीख़ जोड़ींदो आहे त अॻिते हली जेको आहे छा थींदो आहे। हू नयो नयूं डायरेक्शन्स ॾींदो आहे सोसाइटीअ खे, बजाए जो जीअं जो तीअं लकीर जो फ़क़ीर थी करे पथर जी क़िस्म जी शयुनि खे क़बूल करण जे बदिरां हो हक़ीक़तुनि खे ॻोल्हण लाइ हमेशह जुस्तजू में रहंदो आहे। ऐं इहा जुस्तजू जेको आहे उनखे ईअं सम्झो त उनखे ईअं मिसफिट कंदी आहे उन सोसाइटी। या सर उनखे माना मौत सां नवाज़ियो वेंदो आहे। इलाही केतिरनि साइंसदाननि खे इन्हनि जे नज़रियनि जे बुनियाद ते मारियो वियो, बाद में उहे भले क़बूल बि कया विया, पर शुरूआत में उन्हनि खे रिपल कयो वियो ऐं वॾे पैमाने ते उन्हनि खे मतिलबु मौत बि ॾिनो वियो। बिल्कुलु सोक्रात खे ज़हर जो प्यालो पीआरे वियो। गिलेलियो जेको ज़मीन जे रोटेशन जे मुंहिंजे ख़्याल में जेको हुयो त इहा असल में थ्योरी पहिरियों कोपरनिक्स ॾिनी। अच्छा सही। उन चयो हो त हीअ जेका ज़मीन मर्कज़ न आहे ऐं सिज मर्कज़ आहे, हिन सोलार सिस्टम आहे जीअं असांखे। पोइ उन वक़्त जी कलीसिया उनखे सज़ा मौत ॾिनी वियाना जे गवर्नर जी जेको अदालत में। त बाइबल में जॾहिं लिखियलु आहे त धरती मर्कज़ आहे, मज़हबी जेके बि अहिड़े क़िस्म जा अक़ीदा आहिनि उन में ई त उनखे जेको आहे सज़ा मौत ॾिनी वई। बाद में उन प्रूव न कयो, उन वटि का अहिड़ी शइ न हुई त उहो कीअं साबित करे। पोइ गिलेलियो जेॾी महिल दूरबीन ईजाद कई त उन साबित करे ॾेखारियो, उन जे ज़रिए मुशाहिदो करे त कीअं जेको आहे धरती ख़ुदि जेको आहे सिज जे चौधारी फिरे थी, रोटेट करे थी। त गैलेलियो खे बि साॻी सज़ा ॾिनी वई, उहो ई जेको आहे कलीसिया हुई, साॻियो ई जेको आहे मज़हबी जेके हिन जकड़ हुई उन मुआशिरे ते बि। पोइ इहो हो त हुनखे बि जेको आहे या त सज़ाए मौत क़बूल करणु चयो वियो या त पंहिंजे जेको नज़रियनि तां दस्तबरदार थियण लाइ। त हुन मसइलियत हिन में सम्झी त अञा कुझु जेकॾहिं कम खे अॻिते वधाइणो आहे त हुनजो माफ़ीनामो लिखी ॾिनो कलीसिया खे, हुनखे जेको आहे जान बख़्शी थी वई, पर जला वतन कयो वियो। सही। हूअं बि सर तव्हांजो शायदि दोस्त आहे आदिलाबाद, शायदि उनजे मां वाल तो इहा पोस्ट पढ़ी त मां उनजो ज़िम्मेवार आहियां जेको मां चयो उनजो न जेको तव्हां सम्झो। त तव्हां सुठा स्पीकर बि आहियो, राइटर बि आहियो, शाइर बि आहियो, मतिलबु इहे सभु जेको अदब ॾे लाड़ो आहे तव्हांजो, इहो कीअं तव्हां आइडलाइज़्ड आहियो उन पंहिंजे बाबा मां, या ॿियो को तव्हां मतिलबु पंहिंजे फ्रेंडशिप जे सर्किल मां इंस्पायर थियो अदब जे तरफ़ वञी करे? इन में ॿ टे फैक्टर आहिनि जेके कार फरमा रहिया। हिकु त इहो जीअं पहिरियां ज़िक्र कयुमि त नाना सैद मुज़फ़र अली शाह मुज़फ़र पाण बि जेको आहे सहाफ़त सां बि रहियो, लेखक बि रहियो, शाइर बि रहियो। उनजा कुझु जेके नंढड़ा नंढड़ा किताब बि छपियल आहिनि पुराणे दौर में। मदे जी 1958 में मोहम्मदी लाइब्रेरी नाले सां लाइब्रेरी क़ाइमु कई ऐं घर में उहो माहौल हिकिड़ो मुयसरु थियो। मूंखे न मुंहिंजे नाना पालियो। उनखां अलावा जेको आहे मुंहिंजो पर ॾाॾो, उनजो भाउ सैद शाह नवाज़ अली शाह, सैद फज़ल अली शाह, उहे ख़ुदि सूफ़ी शाइर रहिया आहिनि। माना हिकिड़ो जेको नसल में जेको जीन में कुझु शयूं मौजूदु हुयूं। ऐं नंढे लाइ नाना जी इहा आदत हूंदी हुई त जेको आहे मूंखां जेको आहे अक्सर पंहिंजा मज़मून जेको आहे लिखाईंदो त वेही लिखी ॾे। ऐं पाण नज़र कमज़ोर थी वियसि, इन करे वरी पाईंदो त इहो मूंखां लिखाईंदो। त हिकिड़े क़िस्म जो उन्हनि लाइ जेको आहे लाड़ो त उन वक़्तु ई हुयो। थोरो घणो किताब जेके नंढे लाइ खां उन्हनि जे ॾिसी जेकॾहिं उहे मूंखां जेको आहे ज़हनी मुंहिंजी पहुच खां ॻरा हूंदा हुआ या मुंहिंजी दिलचस्पी जो सबबु न हूंदा हुओ, उन्हनि में कोई बि को सामान मुयसरु न थींदो मुंहिंजे जेको आहे इत्मीनान जो, त पोइ मां उन तरफ़ वक़्तु जेको आहे ईअं सम्झो त किताबनि खे पढ़णु वरी बि शुरू कयो। पर उहो इहा जेके ॿारनि जूं कहाणियुनि जा किताब टार्ज़न खां वठी उमरू यार अहिड़ी मिलंदियूं हुयूं ऐं उनजी पाण ख़रीद करे इलाही चङी भली मूं कलेक्शन जमा कई त पढ़ंदो रहंदो हुउसि। हिकिड़ो पढ़ण ॾांहुं ईअं बि हिकिड़ी दिलचस्पी नंढे लाइ खां क़ाइमु रही। ऐं ॿियो इहो थियो त जीअं तव्हां चयो त उर्दू ॾांहुं कीअं, त उर्दू में इहे किताब पढ़ंदो हुउसि त उन में मूंखे वोकेबलरी बि आई, लफ़्ज़ नवां नवां उन खां बि सुञाणप थी। फिल्मी जेके कहाणियुनि ते या किताब छपबा उहे बि पढ़ियुमि। पोइ आहिस्ते आहिस्ते वरी शॉर्ट स्टोरीज़, नाविल ईअं पढ़ंदो रहंदो हुउमि। त हिकिड़ो मुताले जो जेको आहे इहो ज़ौक़ु नंढे लाइ खां रहियो। बाबा जाफ़र शाह जेको मुंहिंजो वालिद साहिबु हो, फूड डिपार्टमेंट में जेको आहे पाण बजट एंड अकाउंट्स ऑफिसर ऐं डिप्टी सेक्रेटरी जे मुहिदे तां रिटायर थिया। त उहो ख़ुदि जेको आहे मूंखे जेॾी महिल जीअं ॿियो ॿुधायुमि त
मूंखे टोकींदा हुआ, कुफर जा फतवा ॾींदा हुआ, पर कम्युनिस्ट पार्टी जो मैनिफेस्टो बाबा मूंखे गिफ्ट कयो, पहिरियों दफ़ो वठी ॾिनो हुई। त उन बि अहिड़े क़िस्म जी रोक टोक न कई, त इन्हनि शयुनि खे को पढ़ण जो मौक़ो मिलियो। लिखण जी शुरूआति थी मुंहिंजी उन वक़्तु जॾहिं DSF जो असांजो शऊर जे नाले सां हिकिड़ो पंहिंजो आर्गन निकिरंदो हो, त उन जे एडिटोरियल बोर्ड में कुझु अर्सो जेको आहे मूंखे बि रखियो हुओ, त उते एडिटोरियल लिखियोसीं, कॾहिं ईअं थोरो घणो लिखंदा हुआसीं। बाद में जेको आहे अवामी आवाज़ जॉइन कई त रिपोर्टूं लिखणु शुरू कयूं, ऐं अॻिते हली करे ग़ुलाम रसूल सहतो कामरेड, तमामु वॾो नालो आहे, सिंधारी कमेटी जो जेको आहे सरबराह बि रहियो हो, उन मूंखे जेको आहे कालम लिखण ते जेको आहे वधीक उत्साह ॾिनो, उन जेको मोटिवेट कयो त तो वटि वर्डिंग बि सुठी आहे, वोकेबुलरी बि सुठी आहे, लिखे बि सुठो थो, कालम लिखण जी कोशिशि करे। त ईअं ई लिखण जे तरफ़ पोइ अची वियासीं। शाइरी वरी मिज़ाज में न हुई, मां नसरी लिखंदो हुउमि, कालम लिखंदो हुउमि, कुझु कहाणियूं लिखियूं, अहिड़ियूं शयूं लिखियूं। रेडियो में अची त पोइ ड्रामा, फीचर, स्क्रिप्ट्स वग़ैरह इहे शयूं बि लिखियूं। 2003 में रेडियो पाकिस्तान में वरी जॉब मिली, त उन मूंखे मोटिवेट कयो, ऐं कुझु ॿिया बि दोस्त हूंदा हुआ जिन हिन क़िस्म जी जेका उत्साह ॾींदा हुआ, उनजे करे हिन तरफ़। अच्छा, तव्हांजी शाइरीअ में मतिलबु इलाही सैडनेस घणी हूंदी आहे, ऐं बारिश में बि प्यासा था, शायदि मेरा सपना था, मतिलबु अहिड़े क़िस्म जी एब्स्ट्रैक्ट, वरी अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी तकलीफ़ जो हिकिड़ो इज़हार इन्हनि लफ़्ज़नि में, शाइरीअ में इहा ई वरी एरिया तव्हांजो सिलेक्ट करण जो मतिलबु छा राज़ आहे? यार, सभ खां वॾी जेका ज़िंदगी जी हक़ीक़त आहे न, उहो दर्द आहे, ॾुख आहे। असांजो जेको बि ही समाज आहे, इब्तिदा खां वठी इंसान जो जेको सफ़र आहे, पंहिंजे पहिरें क़दम खणण खां वठी जेको हिन वक़्तु ताईं कयो अथई, इंसान खे ख़ुशियूं चंद लम्हनि लाइ मिलियूं आहिनि, कामयाबियूं जेके आहिनि कुझु वक़्त लाइ मिलियूं आहिनि, पर उन्हनि कामयाबियुनि खे हासिलु कंदे बि जेको आहे हुनखे वरियनि जा वरिया जेको आहे ॾुखनि जे जेको आहे हिकिड़े दुश्वार जेको आहे रस्तनि तां गुज़रणो पियो, कंडा हुआ, पेचराहा जिन तां गुज़री जेको उन्हनि ताईं पहुचणो पियो। तॾहिं ई गौतम बुद्ध बि चयो त सनम दखम दखम हर शइ बाइसे गम बि आहे, एसी तां ही रिश्ता तालुक औलाद बि गम जो सबबु बणिजनि था। त ज़िंदगीअ जी सभ खां वॾी हक़ीक़त, ऐं हर इंसान जंहिंजी चाशनी चखे थो, जंहिंजे ज़ाइक़े खां हर जेको आहे चप ऐं ज़ुबान वाक़ुफ़ु आहे, उहो दर्द आहे। ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जूं बि कुझु महरूमियूं आहिनि, फैमिली सेटअप जे करे, कुझु ॿियनि शयुनि जे करे, अहिड़ियुनि शयुनि मां गुज़रियुसि, त उन शइ जेको आहे वधीक मूंखे जेको आहे महसूसु कराईंदी रही पंहिंजी जेको आहे वजूद खे, पंहिंजी मौजूदगी खे। ऐं ईअं सम्झो त इहा कैफ़ियत कॾहिं कॾहिं लुत्फ़ु ॾियणु लॻी आहे। हाणे जीअं ग़ालिब चयो हो त दर्द का हद से गुज़रना है दवा हो जाना, पूरो शेर अथसि त इशरत कतरा है दरिया में फ़ना हो जाना, दर्द का हद से गुज़रना है दवा हो जाना। त मूंखे पंहिंजी दवा बि लॻंदी आहे इहो दर्द, ऐं मुंहिंजो जेको ईअं सम्झो त बहितरीनु मौज़ू बि इहो आहे। ऐं ईअं बि न आहे त को ख़ुशियुनि खे जेको आहे मां नापसंदि कंदो आहियां, ख़ुशियूं बि जेके आहिनि, असल में इहो आहे त लाइफ इज़ नॉट विदाउट सेलिब्रेशन एंड रिजॉइस। ज़िंदगीअ जे हर लम्हे खे तव्हां कीअं जेको आहे सेलिब्रेट कयो था, कीअं एंजॉय कयो था। सरोज हिकिड़ो बानू आपा जो जुमिलो बि आहे त ख़ुशियूं थक लाइण ई लाइ ईंदियूं आहिनि, बाक़ी त ज़िंदगी मतिलबु हिकिड़ो ॾुखनि जे सफ़र जो नालो। बिल्कुलु, हिकिड़ा आरज़ी जेके आहिनि पड़ाव आहिनि, ॼण उन्हनि में बीहूं था, बाक़ी सफ़र त इहो ई जेको आहे पेचरा इहे ई आहिनि, तकलीफ़ दा, परेशान कनि, हर इंसान जी ज़िंदगी में ईअं ई थो थिए। हीअ त तव्हां मतिलबु ॾुख जी ॻाल्हि ई खुली आहे, त हिकिड़ो ॿियो साल तव्हां निंड इलाही घटि कंदा आहियो, तव्हांजी निंड घटि ईंदी आहे? निंड तमामु घटि ईंदी आहे। पहिरियां त ईअं न हूंदो हो, कॾहिं खां थी, छो थी, कहिड़ो रोग लॻो, इहो थियो, बहरहाल हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो थी वियो रातियुनि जो रातियूं जाॻणु। ऐं पहिरियों इहो त मुताले जे करे पाण बि जाॻंदो हुउमि, पर पोइ ईअं बि थींदो हो त मूंखे कंहिं कंहिं रोअण बि ईंदो त हर माण्हू सुतो पियो आहे, मूंखे निंड नथी अचे। कॾहिं ईअं बि थियो त ॿ रातियूं जेके आहिनि गुज़री वञनि, निंड न अचे। पोइ उनजे पोयां इलाही दिलचस्प कहाणियूं बि थियूं। कंहिं पुछो त तोखे निंड छो न ईंदी आहे, त मां वरी उनखे हिकिड़ो जेको आहे रोमेंटिक अंदाज़ में चयुमि त निंड जी देवी जेका आहे मूंखां नाराज़ थी वई आहे, ऐं उन जेके आहिनि पखी मोकिलिया जेके मुंहिंजे अखियुनि मां निंड जा दाणा चुगी विया आहिनि, निंड न बची आहे मूं वटि। त उते हिकिड़ी छोकिरी बि वेठी महफ़िल में खिली चई, सर सिधो जी ॻाल्हि इहा कयो त तव्हां इंसोमिनिया जा मरीज़ आहियो, रोमेंटिक न बणायो। बहरहाल इन शइ खे काफ़ी लिखियो बि वियो आहे। ऐं मज़हर इस्लाम साहब जे किताब ख़त में पोस्ट की ही दोपहर में हिकिड़ी कहाणी आहे, आंखें नींद सोचती हैं। ईअं सम्झो त उहा मुंहिंजी कहाणी आहे ॼण। अहिड़े क़िस्म जी जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में हूंदा हुआसीं, हुन सां मुलाक़ातूं थींदियूं, अहिड़ो ज़िक्र कयो हुओसीं। त हिकु दफ़ो वरी बाद में जेॾी महिल हू मिलियो त चए पियो त आंखें नींद सोचती हैं पढ़ो। पोइ हाणे हुन शौरी तौर ते मुंहिंजे लाइ लिखी आहे, लिखी आई, वरी करे चई हुई त निंड वाक़ई घटि ईंदी आहे, ऐं उनखे कंहिं वक़्त में त क्रिएटिव वर्क जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं। न त जेको आहे बसि उहो जीअं मज़हर इस्लाम बि पंहिंजी कहाणीअ में लिखियो न, त केरु चाहींदो त राति भर जेको आहे जाॻंदो रहे, कंडनि जे बिस्तर ते केरु सुम्हणु चाहींदो आहे, ॿरंदड़ जेको आहे टांडनि ते केरु घुमणु चाहींदो आहे। बहरहाल
हाणे ज़ात जो हिसो शयूं थी वञनि त उन्हनि खे क़बूल कयो आहे ऐं उनखे जेको आहे ख़ूबसूरती सां ऐं सुहिणे नमूने गुज़ारियूं था इन्हनि शयुनि खे। ज़बरदस्त। ॿियो त करंटली तव्हां मतिलबु ब्रॉडकास्टिंग वारी मीडिया सां रिलेटेड आहियो, तव्हांजी डिग्री आहे केमिस्ट्री LLB, इहे सभु अपोज़िट शयूं आहिनि ऐं तव्हांजो बाबा हिकिड़ो सुठो ऑफिसर थी गुज़रियो, पोइ इहे कीअं तव्हां हिन मीडिया जे तरफ़ आहियो ऐं तव्हांखे छा मतिलबु का ॾुखियाई न थी हिनखे स्विच करण में पंहिंजी डिग्रियुनि खे हिन तरफ़, ऐं कीअं मतिलबु तव्हां इन्हनि शयुनि खे फेस कयो? अच्छा, जेॾी महिल मां रेडियो पाकिस्तान जॉइन पे कयो उन वक़्तु जेॾी महिल इंटरव्यू थियो त उते इंटरव्यू जी टीम में मौजूदु हिकिड़े जेको आहे मूंखां पुछो उन ऑफिसर त केमिस्ट्री, उर्दू अदब, सहाफ़त, वकालत हिक ॿिए खां मुतज़ाद डिग्रियूं चई इहे कीअं तूं जेके कयूं आहिनि कीअं थो उन्हनि खे जेको निभाई? त मां त हिकिड़ो मिड़ई लॉजिक ठाहींदे हुनखे जवाबु ॾिनो त मां चयोसीं हीअ जेका पूरी काइनात आहे न, इहा बि जेको आहे यूनिटी ऑफ अपोनेंट्स जे बुनियाद ते बीठी आहे, रिपल्शन बि आहे, अट्रैक्शन बि आहे। मां मुंहिंजी ज़ात खे बि हिन मुतज़ाद शयुनि जेको आहे थाम वरितो आहे, संभाले वरितो आहे। बाक़ी इहो आहे त इन्हनि शयुनि सां मुंहिंजी दिलचस्पी रही आहे, जीअं नफ़्सियात खे बि मां पढ़ंदो रहियो आहियां, फ़लसफ़े खे बि पढ़ंदो रहियो आहियां, उर्दू अदब में जेको आहे शुरू खां वठी मां पढ़ियो जीअं ॿुधायो, त इन्हनि शयुनि सां दिलचस्पी सिर्फ़ु केमिस्ट्री मुंहिंजी जेका चूंड न हुई, दिलचस्पी न हुई, उन वक़्तु ईअं हो त बाबा साइंस खे स्कोप आहे, बाद में जेको थी त बाबा मूंखे चयो केमिस्ट्री में तूं मास्टर कर, कयमि, निभाए वियासीं, फर्स्ट क्लास में करे आयासीं, पर उन में ज़ाहिर आहे उन मुंहिंजी अप्रोच न रही जेका ॿियनि में रही। त इहे शयूं जेके आहिनि इन करे बि थियनि थियूं। बाक़ी इहो आहे कॾहिं कॾहिं असां इन्हनि खे मुतज़ाद सम्झंदा आहियूं, पर सभु जेके बि इल्म आहिनि उन्हनि जो पाण में को न को तालुक़ु आहे, हिक ॿिए जा सपोर्टिव आहिनि। जीअं लाजोक फ़लसफ़े खे सम्झण लाजोक आहे, उनजो जेको सपोर्टिव सब्जेक्ट आहे। साॻे ई नमूने जेको आहे जेकॾहिं मैथमेटिक्स नथी अचे त केमिस्ट्री में असां फिज़िकल केमिस्ट्री नथा पढ़ी सघूं, ॿियूं शयूं नथा पढ़ी सघूं। केमिस्ट्री नथी अचे त असां जेको आहे हिन काइनात जी साइंसी तशरीह करण में जेको आहे असांखे दुश्वारी पेश ईंदी। अदब में जेकॾहिं कुझु शइ लिखिजे थी त जेकॾहिं उन जो सेंस हूंदो त असां उहो लिखी सघूं था। त इल्म जेके बि आहिनि बज़ाहिर असां वटि उन्हनि खे हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ करे जेको आहे प्रोफेशनलिज़म जंहिंखे चवंदा आहिनि, या स्पेशलाइज़ेशन में जेको डल माण्हू स्पेशलाइज़ेशन कंदा आहिनि, जेके जीनियस माण्हू हूंदा आहिनि, जेका फ़ाल हूंदा आहिनि हुतां हुतां शयुनि खे समेटियो, उन्हनि जे तालुक़ सां ई जेको आहे पंहिंजे इल्म ऐं ॼाण खे अॻिते वधाईंदा आहिनि। पोइ सर हाणे त इलाही इन्हनि शयुनि खे इलाही रिपल कयो थो वञे त मतिलबु स्पेशलाइज़ेशन जो दौरु आहे ऐं स्पेसिफिक शयूं घुरिजनि थियूं, पोइ तव्हां इन थ्योरी जे त मतिलबु इहा अपोज़िट शइ आहे त मतिलबु स्पेशलाइज़ेशन हिकिड़ो डल माण्हू ई कंदो आहे, इन खे तव्हां असल में इन खे इन अंदाज़ सां ॾिजो त जेकॾहिं स्पेशलाइज़ेशन कनि था त पंहिंजे शोबे में त हू सुठी सर्विसिस ॾेई सघनि था। इन खे ईअं मुकमल डिस्करेज करणु या उनखे ख़तमु नथो करे सघिजे। हिकिड़ो डॉक्टर आहे, जेकॾहिं मिसाल हू दिलि जो डॉक्टर आहे, भली उनखे ज़िंदगी जे ॿियनि मामलनि में का बि जेको आहे दर्द न हुजे, उहो जेको आहे बहितरीनु जेकॾहिं उते डॉक्टर आहे त उनजो बि हिकिड़ो कंट्रीब्यूशन हूंदो सोसाइटी न, उहो डिलीवर कंदो। पर असल में ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेॾी महिल इन्हनि खे हिकिड़ो स्पेशलाइज़ेशन में या स्कूलनि में तव्हां माहिर बणायो था कंहिं शोबे जो, त गॾोगॾु उन्हनि खे अख़लाक़ियात पढ़ाइण बि लाज़मी आहे। अहिड़ा माण्हू पढ़ी करे पंहिंजे शोबे जा त माहिर थी सघनि था, पर हुननि जा पोइ बि अहिड़ा मनफ़ी रवैया हुजनि, सालिह रवैयनि जा मालिक न हुजनि, जेके पंहिंजे रिश्तेदारनि सोसाइटी लाइ उन लाइ जेको ॾाढा हिकिड़ा ख़राबु असर ॾींदा आहिनि। त अख़लाक़ियात पढ़ाइजे। बीइंग अ ह्यूमन, असां इंसान ज़ात जेको आहे त तुंहिंजो इल्मु, तुंहिंजी ॼाण, तुंहिंजो जेको कुझु जेको डिग्री आहे, तुंहिंजो शोबो आहे, उन सां तूं आम माण्हूअ खे पंहिंजे जेको आहे समाज खे छा थो डिलीवर करे। जेकॾहिं जेसीं ताईं उनखे इंसान खे इंसान न बणाइजे, सिर्फ़ु रोबोट बणाइजे, उनखे हिकिड़ो प्रोग्रामिंग हुजे, वॾो इल्मु ॼाण हुजे, त उहो कंहिं बि क़िस्म जी जेको आहे हिन समाजी तरक़ी ऐं उनजे इर्तिक़ा में को मस्बत किरदारु अदा नथो करे सघे। त उन खे जेको आहे डिस्करेज त नथो करे सघिजे, मना त नथो करे सघिजे। ज़रूरु शोबनि में बि को साइंसदान आहे त बहितरीनु साइंसदान हुजणु घुरिजे, उनखां असांखे इहा तवक़ा न करणु घुरिजे त उहो जेको आहे बहितरीनु मुसवर बि हुजे, बहितरीनु शाइर हुजे। पर उन सां गॾोगॾु हीअ शयूं जेके आहिनि लाज़मी आहिनि त उन्हनि खे पढ़ाइणु घुरिजनि ऐं इंसान खे इंसान बनाइण जी कोशिशि कजे, गॾोगॾु हूअ तालीम ॾिजे। सही, ज़बरदस्त। सर तव्हांजो तालुक़ु त ब्रॉडकास्टिंग सां आहे ऐं प्रेज़ेंट तव्हां स्टेशन डायरेक्टर बि आहे रेडियो पाकिस्तान लाड़काना जो, माशाल्लाह। त रेडियो जो हिन वक़्तु स्कोप ऐं सभु शयूं तव्हां जॻियूं आहिनि, तव्हां उनखे कीअं था ॾिसो ऐं छा अॼु जो नौजवान पंहिंजो कैरियर इन फील्ड में, ब्रॉडकास्टिंग वारी फील्ड में ठाहे सघे थो? बिल्कुलु ठाहे सघे थो। अच्छा, तव्हांजे अॻुणे वारे सुवाल में हिकिड़ो थियो त स्विच ऑफ कंदे हेॾे ईंदे जेको आहे, छो जो मां हुन वक़्तु वकालत करे रहियो हुअसि। जेॾी महिल 2003 में मूंखे ऑफर लेटर मिलियो प्रोड्यूसर जो रेडियो में, त बाबा जी बि ख़्वाहिश हुई त जेको आहे तूं हिते वकालत में रह ऐं बाद में जेको आहे जज जो जेको आहे इम्तिहान ॾेई होॾे वञु।
पर हमेशह मूंखे अलाए छो ब्यूरोक्रेटनि खां नफ़रत रही आहे, ब्यूरोक्रेसीनि खां, ऐं हिकिड़ी आर्टिस्टिक अप्रोच आहे ज़िंदगी ॾांहुं माण्हुनि जी जीअं अप्रोच थिए थी, त मूंखे रेडियो अट्रैक्ट कयो। ऐं उन वक़्तु जेको आयासीं, उन वक़्तु अञा हिन वक़्त खां जेको हालतूं अलॻि हुयूं, रेडियो जो हिकिड़ो स्कोप हो, माज़ी में बि हो, पर इन जेको त हिन दौर में हाणे रेडियो जी जेको एग्ज़िस्टेंस उन जी कीअं जस्टिफाई करे सघिजे थी, त इन लाइ जेको हिकु दफ़ो कंहिं मुंहिंजे सीनियर चयो हो त हवाई जहाज़ जे ईजाद सां छा कारूं ख़तमु थी वियूं, कार जे ईजाद सां छा मोटर साइकिल जेका ख़तमु थी वई आहे, मोटर साइकिल जंहिंसां साइकिल न। असल शइ आहे त हर शइ जी अफ़ादियत पंहिंजी आहे, ऐं उहो जेको आहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि समाज जा पॉकेट्स थियनि था, माण्हू थियनि था, मुआशरनि जी बीहक थिए थी, उते उन्हनि जो इस्तेमालु थिए थो। रेडियो जी हिकिड़ी ख़ूबी इहा आहे त उन में मोबिलिटी आहे, तव्हां जेको आहे टी वी ॾिसंदव, ॿियूं शयूं तव्हां जॾहिं अटेंटिव थी उन ॾे अखियूं खणी वेही रहो, मुकमल उन में तवजो हुजे। रेडियो अॼु बि जेको आहे घणो ॿुधो थो वञे, उनजो सबबु इहो आहे त जेकॾहिं को हारी हर थो हलाए त असांजा अनपढ़ माण्हू जेके ॻोठाणा आहिनि उहे उते बि ॿुधनि था, किचन में का भली कुकिंग कंदी रही हुजे माई मर्द उते बि ॿुधी सघनि था, कार में ड्राइव कंदे बि माण्हू ॿुधी सघे थो। पर इहो आहे त रवायती शयूं जेके आहिनि जीअं जो तीअं क़ाइमु न रहंदियूं आहिनि। सही, समाज लम्हा ब लम्हा तब्दील थींदो रहे थो, वैल्यूज़ बि तब्दील थियनि था, त उन में बि मॉडिफिकेशन जी ज़रूरत आहे। त रेडियो पाकिस्तान ख़ुदि हाणे पाण में काफ़ी मॉडिफिकेशन्स आंदियूं आहिनि, ऐं उन हवाले सां जेको आहे पहिरियों सिर्फ़ु जेको आहे ट्रांसिस्टर जेके हूंदा हुआ उहे उन्हनि ते हलंदी हुई, रेडियो सेट उहे विकामबा हुआ, हाणे उहे ॻोल्हे बि न लभंदा, पर उन जो जेको आहे अज़ालो ईअं थी वियो त जेके जदीद सेल फ़ोनूं आहिनि उन्हनि में अची वियो आहे, गाॾियुनि में जेको अची वियो आहे। हिन वक़्तु बि दुनिया में जेकॾहिं सर्वे कई वञे त सभ खां वधीक जेको आहे रेडियो ॿुधो थो वञे। USA में त हिन वक़्तु बि सभ खां ताक़तवर तरीन मीडियम जेको आहे रेडियो खे सम्झी थी वञे, ऐं जर्मनी में उते डेली जेको आहे गाइड कंदड़ हूंदो आहे, जेॾी महिल ॿाहिरि को बि मुलाज़िम निकिरंदो आहे पहिरियों स्विच ऑन कंदो आहे रेडियो खे त ॿुधूं, उहो ई उन्हनि खे ॿुधाईंदो आहे त मौसम कहिड़ी आहे, तव्हांखे कहिड़ी तयारीअ सां निकिरणो आहे, तव्हांजो जेकॾहिं रस्तो हीअ आहे त रस्ते में का हार्डिट त न आहे, का किथे कंस्ट्रक्शन त नथी हले, को बंदि त न थी वियो आहे, मींहुं आहे छा आहे सॼो, त अञा ताईं आहिनि। हाणे असां बि जेको आहे वेब स्ट्रीमिंग ते अची विया आहियूं, सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ चैनल्स ते जेको आहे रेडियो पाकिस्तान हले पियो, उन मॉडिफिकेशन सां आहियूं हाणे पॉडकास्टिंग जेको आहे शुरू कयो अथऊं, ऐं इन खां अलावा ख़ुदि जेको आहे टेलीकास्ट करण जो बि हाणे सोचनि पिया त रेडियो जो जेको आहे हिकिड़ो विजुअलाइज़ बि कजे, ऐं अहिड़ी क़िस्म जी मॉडिफिकेशन्स आहियूं जंहिं करे माण्हू वरी बि उन सां अटैच आहिनि, ऐं इन्हनि सां गॾोगॾु उन्हनि माण्हुनि ताईं बि उनजी एक्सेस आहे जिते इहे जदीद टेक्नोलॉजी मुयसरु न आहे। जदीद टेक्नोलॉजी जो जेके बि मीन्स हर जॻह ते अञा बि मुयसरु न आहिनि। असांजूं सहराऊं आहिनि, पहाड़ी इलाइक़ा आहिनि, कचे जा इलाइक़ा आहिनि, उते वरी बि जेको आहे हिन वक़्तु ताईं बि पावरफुल मीडियम जेको आहे रेडियो ई आहे जंहिंखे ॿुधो थो वञे। ऐं हिन दौर में बि तव्हांखे हैरत थींदी त 100 जी तादाद में ख़त अचनि था, जेकॾहिं रेडियो जी ट्रांसमिशन बंदि थी थिए त हिकदमि फ़ोनियूं अची वञनि त रेडियो छो बंदि आहे, का ग़लती कर त उनखे बि जेको आहे बाक़ाइदे नोट था कनि माण्हू, नोटिस वठी फ़ोन कनि था, त इहे अञा ताईं जेको मां सम्झां थो का बि शइ ख़तमु कोन थींदी आहे, उन में मॉडिफिकेशन्स ईंदियूं रहंदियूं आहिनि। उनजी जेका हिकिड़ी ख़ूबसूरती हूंदी आहे, उनजी जेका एग्ज़िस्टेंस लाइ सलाहियतूं हुजनि बसि उहे उन में हुजनि। मतिलबु जेको तव्हांजो चवण जो मतिलबु आहे सर, त हिन वक़्तु जेका गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान आहे इंट्रस्टेड आहे हिन फील्ड में, त हिनखे रेडियो अञा बूस्टअप कजे, जीअं मतिलबु तव्हां ॿाहिरिनि जा मिसाल ॾिना ॿाहिरिनि मुल्कनि जा, त उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे क्रेडिट उनजी गवर्नमेंट ॾेई वञे थो, त हू हुनखे अञा ताईं मतिलबु हिकिड़ो फंडिंग कनि था, उनखे स्ट्रॉन्ग कई वेठा आहिनि। पर जेके पाकिस्तान जूं कंडीशन्स आहिनि, तव्हां सम्झो था त हिते अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं? असल में इहो आहे त रेडियो पाकिस्तान या पाकिस्तान टेलीविज़न इहे असांजे रियासत जा जेके आहिनि स्पोक्समैन आहिनि, रियासती जेके आहिनि, ऐं गवर्नमेंट जा मीडिया मैनेजर्स आहियूं असां। ऐं साॻे ई नमूने पूरी दुनिया में जेॾी महिल पहिरियों हुकूमतूं जेके उनखे ऑन कंदियूं, BBC हुजे, CNN हुजे, अहिड़ा इदारा जेके आहिनि उहे ख़ुदि जेके उतां जे हुकूमत जे जेके फंडेड आहिनि, उतां जे रियासतूं उन्हनि खे हलाइनि थियूं, ऐं उनखे जेको आहे तरक़ी बि ॾियनि थियूं। असांजे पाड़ेसरी मुल्क में बि जेको आहे हाणे ताज़ो जेको आहे बॉर्डर एरियाज़ में जेको आहे प्रोपेगेंडा जेको मुल्की मफ़ादात लाइ थींदी आहे, उन लाइ नवां जेके ट्रांसमीटर लॻाया विया आहिनि। हर जॻह ते गवर्नमेंट इन जी फंडिंग करे थी, इनखे जेको आहे वधीक तरक़ी याफ़्ता बणाए थी, मॉडिफाइड करे थी, त जीअं उनजी एक्सेस जेको आहे अहिड़ियुनि जॻहियुनि ते बि आहे, जंग हलंदे जेको आहे महाज़ ते बि जेको आहे ॿुधी सघनि था, टीवियुनि जे लाइ कोन, सेलनि ते जेको आहे बैटरी सेल ते बि ॿुधी सघनि था, उहे अञा ताईं ऑन कनि था। पर पाकिस्तान में बदकिस्मती सां माज़ी में त जेको आहे हिनखे टॉप प्रायोरिटी ॾिनी वेंदी हुई, सभ खां वधीक अहमियत ते रखियो वियो हो, पर गुज़िरियल हुकूमत जेका असांजी PTI जी हुई, उन में हिनखे इलाही नज़रअंदाज़ कयो
पियो ऐं हिकिड़ो नओं जेको तस्वर हुननि ॾिनो त पाण कमाइनि हालांकि ही को जेको आहे इनकम जनरेट करण वारो इदारो न आहे हा उन खां पोइ प्राइवेटाइज़ेशन थी आहे इलाही प्राइवेट जेके अची विया आहिनि रेडियो चैनल बि अची विया आहिनि टीवी चैनल बि अची विया आहिनि कमाइनि बि था पर उन में असां जीअं रवायती आहे त उन्हनि खे तव्हां आज़ादी केतिरी ॾिनी आहे फ्रीडम केतिरो आहे त हू प्रॉपर जेका शयूं कनि सिर्फ़ु जेको आहे गवर्नमेंट जी मीडिया जेकॾहिं मैनेजर आहियूं उन्हनि जूं जेके ख़बरूं हलाईंदासीं ऐं जेका गवर्नमेंट पॉलिसी खां ॿाहिरि न वेंदासीं त घणा माण्हू असांखां जेको हटी करे ॿियनि खे प्राइवेट खे त इन करे जेको आहे तव्हांखे करिणो पवंदो मौजूदा हुकूमत में बि कुझु अहिड़ा आहिनि जेके वज़ीर ऐं कुझु माण्हू जेके पुराणे उन सोच खे जेको आहे गुज़िरियल हुकूमत में जेका पैदा थी उन में पर हाणे वरी बि हुननि कुझु जेके अहिड़े इक़दामात कया आहिनि कुझु हिकमत अमली ठाही अथऊं त रेडियो खे वधीक साइंटिफिकली जेको आहे बुनियादनि ते वरी जेको आहे उनखे ठाहिजे ऐं कुझु हाणे नवां टैक्स जेको रेडियो जे मद में ई रखिया अथऊं माज़ी में त लाइसेंस फ़ी हूंदी उन मां इनकम थींदी हिननि कुझु नयूं शयूं जेके आहिनि मुतारिफ़ करायूं हुन जंहिं मां लॻे थो त रेडियो वरी जेको आहे नए सिरे सां थींदो हाणे ख़ुदि जेको ॿुधायुमि त नयूं नयूं शयूं जेके रेडियो अपनाए रहियो आहे इन खां अलावा हिकिड़ो जेको आहे उनखे सेंट्रलाइज़ करण जो बि जेको आहे स्ट्रेटेजी आहे त 1000 किलोवाट जो हिकिड़ो अहिड़ो ट्रांसमीटर लॻायो वञे जेको आहे कंहिं हिकु जॻह ते जेको पूरे असांजे हिन साउथ एशिया खे कवर करे उते इहा ट्रांसमिशन ईंदी बाक़ी जेके यूनिट आहिनि उहे असांजा पॉडकास्टिंग थी या जेको आहे ॿियूं वीडियोज़ डॉक्यूमेंट्रीज़ अहिड़े क़िस्म जूं शयूं ठाहिनि ऐं हुन में जेको आहे ऑडियो जेका ट्रांसमिशन हूंदी उन में बि कंट्रीब्यूशन मोकिलनि बाक़ी सेंट्रलाइज़ करण जो कनि था त इन्हनि शयुनि सां लॻे थो काफ़ी बहितरी बि अची वेंदी सही सर हर फ़िलासफ़र मुफ़क्किर हुजे दानिश्वर हुजे उन मुआशिरे जे सुधारे लाइ का न का थ्योरी ॾिनी ऐं तव्हां त कार्ल मार्क्स खे वधीक पढ़ियो जीअं मतिलबु उहो बि हिकिड़ो ग्रेट थिंकर हुयो ऐं मतिलबु तव्हां हिन मौजूदा कंडीशन्स में तव्हां कहिड़ी थ्योरी खे सम्झो था त अप्लाई करणु घुरिजे कहिड़े फ़िलासफ़र दानिश्वर जी अच्छा इन लाइ हिकिड़ो आहे सलाहदीन त इंसानी समाज मादी तोणी फ़िक्री हवाले खां मुसलसल जेको आहे मरहलवार इर्तिका जो मरहला तय कंदो आहे जीअं ई टेक्नोलॉजीअ में तब्दीली ईंदी वेंदी टेक्नोलॉजी जो जेको जदीद थींदी वेंदी तीअं इंसानी सोच में बि वसत ईंदी वेंदी माज़ी में बि जेकी नज़रिया अक़ीदा आया उन वक़्त जे जेको आहे सालिह इंसाननि जेकॾहिं समाजी बहबूद लाइ इंसानी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ अहिड़े क़िस्म जा नज़रिया तख़लीक़ कया पर उन में हिकिड़ी शइ थींदी आहे त जॾहिं बि का डॉक्ट्रिन तय थींदी आहे को नज़रियो जेको आहे उन जा जेके उसूल तय कया वेंदा आहिनि मज़हबी अक़ीदनि खे छॾियूं था उहो त निकितो ई अक़ीदो अक़दमो आहे माना ॻंढि उन में त इहो आहे त जेके शयूं हुननि चयूं उन्हनि ते उहो ॻंढि ॾेई बीहंदा आहिनि त उन खां ॿाहिरि सोचणो ई न आहे उहो बसि आख़िरी ईअं सम्झो त अल्टीमेट ट्रुथ करे मञिणो आहे पर जेके साइंसी नज़रिया आहिनि समाजी जेके बि इनकलाब आया जिन जे बुनियादनि ते उहे जेके इन क़िस्म जा न आहिनि उहे उनखे ॾींदा आहिनि मार्क्स पंहिंजे दौर जो तमामु वॾो असीम माण्हू हो उन खां अॻु में बि जेके क़दीम मां वरी तफ़सील नथो कयां तॾहिं थी वेंदी गुफ़्तगू उन्हनि बि उन वक़्तु जेके आहिनि समाजी इनकलाब आंदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो इस्लामी जेको इनकलाब बर्पा कयो उहो ख़ुदि उन दौर जो जेको आहे तरक़ी याफ़्ता नज़रियो हो ऐं उन जेको आहे अहिड़े जाहिल मुआशिरे में तब्दीली आणण जी कोशिशि कई इन खां अॻु में मुख़्तलिफ़ जॻह ते मस्जिद जी तहरीक आहे ॿियनि दुनिया में तहरीकूं हुन अहिड़े क़िस्म जूं वरी जेकॾहिं अॻिते अचिजे त इनकलाब फ्रांस आहे इहे सभु जेके आहिनि उन्हनि साले माण्हू जेके पंहिंजी ज़ात जे सर्किल आर्बिट खां ॿाहिरि निकिरी इज्तिमाहियत जे जेको तरफ़ विया इनफ़रादियत खां हटी करे उन्हनि इंसानी फलाह बहबूद लाइ हुननि खे ख़बर हुई त असांजा मफ़ादात इनफ़रादी जेके मफ़ादात आहिनि उहे बि इज्तिमाही मफ़ादनि सां गॾियल आहिनि त हुननि इहो चयो त जेकॾहिं ईअं ई सम्झो त हिकिड़े जेकॾहिं मां दुकानदार खे सामान विकिणणो आहे त ज़ाहिर आहे जेकॾहिं उन शहर में जेकॾहिं माण्हुनि जी कुवत ख़रीद न पुख़्ती थींदी उहा न जेका मज़बूत थींदी त केरु ख़रीद कंदो दुकान बि विझी ईंदो त लाज़मी आहे त कंज़्यूमर जी कुवत ख़रीद वारी सलाहियत जेका उनखे पैदा थिए त अहिड़े क़िस्म जो हुननि जेको मुआशिरे खे बूस्ट कयो मार्क्स जेको आहे जीअं इंसानी समाज चयमि तरक़ी क़बाइली दौर बि रहियो अवाइली इश्तराकी दौर रहियो उन खां पोइ क़बाइली दौर थियो वरी तंहिंखां पोइ सरमाएदारी जनमु वरितो सरमाएदारी जेका आहे उहा एक्सप्लॉइटेशन इस्तेहसाल ते बुनियाद ते बीठी हूंदी त जंहिंमें सरमाएदार जेको आहे महिनत जो इस्तेहसाल कंदो हो ऐं उनजा जेके बेनिफिट्स जेके आहिनि पंहिंजे प्रोडक्शन्स जा पाण खणी वेंदो हो कार्ल मार्क्स उनजो ॾाढो ॻोढ़ो तजुर्बो जेको तर्जियो कयो ऐं तमामु बहितरीनु अहिड़े मुआशिरे जी तामीर लाइ जेको आहे हिकिड़ो नज़रिये जो बुनियादु रखियो जेको इस्तेहसाल खां आजो हुजे अक्सरियत जे जेको आहे मफ़ादात जे जेको तहफ़ुज़ करे पोइ हुन जेको आहे मार्क्सिज़म ॾिनो उनजी थ्योरी जेका कम्यूनिज़म ऐं सोशलिज़म ॿिनि मरहलनि ते मुश्तमिल आहे अञा दुनिया सिर्फ़ु सोशलिज़म खे ॾिठो कम्यूनिज़म जे तरफ़ त वधीक कोन हुई त इहा वरी बि ज़हन में रखणु घुरिजे त मार्क्स जंहिं दौर जे मुशाहिदे तज्ज़िये जे बुनियाद ते नज़रियो जेको आहे तख़लीक़ कयो उन दौर खां ही दौर इलाही अॻिते तरक़ी करे वियो आहे टेक्नोलॉजी
अची इनकलाब बर्पा थी विया आहिनि आइनस्टाइन हुजे उन खां पोइ ॿिया साइंसदान वेंदे स्टीफन हॉकिंग ताईं वरी उन खां पोइ जेको आहे न ॼाणे कहिड़े क़िस्म जा इनकलाब अची विया आहिनि जे इंसान जे सोचुनि फ़िक्रनि ते बि वॾा असर छॾिया आहिनि तहस करे छॾिया अथई त हाणे जेके समाजी क़दरूं हूंदियूं आहिनि सोशल वैल्यूज़ हूंदियूं आहिनि मार्क्स पंहिंजे तौर में हिकिड़ो तमामु पुख़्तो नज़रियो ॾिनो तमामु मज़बूत ॾिनो पर इहो बि को हर्फ़ आख़िर न आहे पर जेकॾहिं उन खां वधीक को समाजी नज़रियो जेको इंसानी इज्तिमा जी ॻाल्हि करे इंसानी बहबूब जी ॻाल्हि करे अहिड़े मुआशिरे जी तख़लीक़ करे जिते इंसानी हक़नि जो जेको तहफ़ुज़ हुजे इंसान जूं बुनियादी ज़रूरतूं पूरियूं थियनि ऐं उन खां वधीक सेहतमंद हूंदो त उनखे बि जेकॾहिं अपनाइजे त कोई बि न आहे हर्फ़े आख़िर न आहे पर हीअ जेकॾहिं ॾिसिजे त हिन वक़्तु ॻोल्हिजे इहो त आख़िर मॉडर्न वैल्यूज़ कहिड़ा क्रिएट थिया आहिनि डेवलप थिया आहिनि या न त हिन वक़्तु ताईं मूंखे त सोशलिज़म खां वधीक सेहतमंद कहिड़ा माना नवां मॉडर्न वैल्यूज़ डेवलप थींदे नज़र न आया आहिनि पर सोशलिज़म जेको आहे जेको मार्क्स जेको मुतारिफ़ करे छा उन फॉर्म में हुजे इन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कंदो न त हिकु दफ़ो जनाब रसूल बख़्श पलीजो साहिब सां कचहरी करे रहिया हुआसीं त हुन हिकिड़ी ॻाल्हि कई थी त ईंदड़ दौर जो नज़रियो सोशलिज़म आहे त मूं हिकदमि चयो त साईं पंहिंजे पुराणे फॉर्म में त हुन दड़को ॾींदे चयो त तूं हिकिड़ो सियासी सोच रखंदड़ पढ़ियो लिखियो थी करे ॼटनि वारियूं ॻाल्हियूं छो थो करे इहो ॿुधाए त छा सरमाएदारी पंहिंजे पुराणे फॉर्म में आहे जॾहिं सरमाएदारी बि पंहिंजे पुराणे फॉर्म में तब्दील न आहिनि त हाणे सोशलिज़म ख़ुदि पंहिंजे अंदरि मॉडिफिकेशन्स आणे जदीद दौर जे तक़ाज़नि सां हम आहंग थी करे वरी जेको आहे उहो उनजो इतलाक़ थींदो या नाफ़िज़ थींदो या जेकॾहिं उनखे कोई बि नालो ॾिजे को नओं इनकलाब बर्पा थो थिए पर उहो इंसानी सालेह ख़यालात ऐं इंसानी क़दरुनि जे बुनियाद ते नज़रियो ईंदो त उनखे बि एडॉप्ट करे सघे थो पर हिन वक़्तु ताईं जेको आहे सोशलिज़म खां वधीक को सेहतमंद नज़रियो जेको समाजी हिकिड़ो मुकमल सेटअप ॾे नज़र नथो अचे अच्छा नज़रिये जे हवाले सां ख़ुदि मोझारे जो शिकार थी वेंदा आहिनि माण्हू कुझु माण्हू त इहा बि गुफ़्तगू कंदे चवंदा आहिनि दादा मुंहिंजो नज़रियो पंहिंजो आहे तुंहिंजो नज़रियो पंहिंजो आहे हाणे इनखे हू जेको आहे नुक़्ता नज़र खे नज़रियो चवंदा आहिनि इनफ़रादी तौर ते हिकु फ़र्द जी जेका आहे नुक़्ता नज़र थी सघे थो को नज़रियो न आहे नज़रियो इज्तिमाही हूंदो आहे ऐं ॿियो ईअं बि हूंदो आहे त असां वटि मुख़्तलिफ़ बिहेवियर आहिनि जीअं तसव्वुफ़ आहे मां हुनखे सम्झंदो आहे त हिकिड़ो सालेह रवैयो आहे नज़रियो न आहे ॿियूं काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि त उन में इहो थींदो आहे त नज़रियो जेको आहे मुकमल हिकिड़ो जीअं सम्झो त सिस्टम ऑफ सोसाइटी ॾींदो आहे पैदावारी ज़रिया पैदावारी रिश्ता समाज में जेको आहे तबिक़नि जी बीहक इक़्तिदारी जेको आहे रियासत जो जेको जोड़ जक सभु शयुनि जो जेको आहे ॾींदो आहे बाक़ी हिकिड़ो ॿियो मयार बि जेको अॼुकल्ह रखनि था त सेट ऑफ प्रिंसिपल्स खे बि नज़रियो करार ॾियनि था इन बुनियाद ते खणी असां सेकेंडरी उनखे बि करार ॾेई सघूं था त इन्हनि शयुनि खे सम्झणो पवंदो त इनफ़रादी तौर ते असांजो नुक़्ते नज़र थी थो वञे उहो नज़रियो न हूंदो आहे नज़रियो हिकिड़ो मुकमल जेको आहे ज़िंदगी गुज़ारण जो जेको आहे सिस्टम हूंदो आहे सर तव्हांजो जेको पसंदीदा मौज़ू आहे नफ़्सियात आहे फ़लसफ़ो आहे मतिलबु रवैयनि जी हिकिड़ी साइंस हुन में ॾाढी तव्हांजी दिलचस्पी रही आहे पर अॼु असां हर रवैया पेचीदा ऐं मनफ़ी असांखे मतिलबु काफ़ी मिलनि था इन जा छा सबब आहिनि ऐं इन जो हल छा आहे अच्छा इन जो सबबु त हिकिड़ो इहो आहे त इंसानी आबादी जेको आहे ॾाढो तेज़ीअ सां वधी आहे सही अॻे जिते कंहिं मुल्क जी आबादी 5 लख हुई त हाणे हुनजी 5 करोड़ आहे दुनिया वञी 4 जेको आहे बिलियन खां वधीक आबादी थी वई आहे असांजे चाइना हिंदुस्तान हुनजी आबादी ॾिसो था त हिकु अरब खां मथे थी चुकी आहे चाइना जी मां सम्झां थो 1 अरब 40 करोड़नि खां मथे थी वई आहे साॻे नमूने 1.25 करोड़ ते हिंदुस्तान बि पहुतो आहे इंसानी आबादीअ जो तेज़ीअ सां वधणु हिकु इहा सबबु आहे ॿियो आहे त टेक्नोलॉजी में जेका तरक़ी थी आहे टेक्नोलॉजी जिते फ़ाइदामंद आहे उते इंसान ते जेको आहे मिज़ाज ते उन रहणी कहिणीअ जे जेको आहे तरीक़ेकार खे बि उन तब्दील करे छॾियो आहे इंसान जूं ज़रूरतूं वधी वियूं माज़ीअ में जेको आहे असांखे शायदि एयर कंडीशन जी ज़रूरत न हुई टीवीअ जी न हुई रेफ्रिजरेटर जी न हूंदी हुई घरनि में ज़रूरत कार जी एतिरी ज़रूरत न हूंदी हुई घटि आबादी हूंदी हुई कम्यूनिकेशन जो जेको आहे उन में इलाही सारी त राब्तनि जे जेको आहे ज़रियनि में तब्दीलियूं अची वियूं आहिनि इन सां छा थो थिए त जेके पैदावारी ज़रिया हुआ उहे सुकिड़जणु लॻा आबादी वधंदी वई नतीजे में उन्हनि खे जेको आहे वधाइण लाइ पैदावारी ज़रियनि खे पंहिंजूं ज़रूरतूं टेक्नोलॉजी जेको आहे शयुनि खे हुसूल लाइ ऐं हिक ॿिए में इक्वेशन जेको आहे ठाहिण में उन में इलाही दुश्वारियूं पैदा थियूं इन जे करे जेको आहे हिकु त रवैयनि में जेको आहे पेचीदगी ईंदी वई माण्हुनि में हिर्स ऐं हवस हसद ऐं
अहिड़े क़िस्म जूं बि शयूं पैदा थियूं ताक़त जे ज़ोर ते बि जेको आहे उहो त खणी माज़ी इंसान इब्तिदा खां वठी हज़रत आदम जी औलाद में जेको आहे हिकिड़े ॿिए खे क़तल करे छॾियो उहो इंसान जे मिज़ाज में हो इन जे करे हिकिड़ी उहो चवंदो आहे न त जॾहिं आदम खे तकलीफ़ कयो ख़ुदा त जेको आहे हुनखे तज़ीमी सजदे लाइ जेॾी महिल चयो वियो मलाका खे त उन्हनि इहो एतिराज़ु कयो त तूं हिनखे अनासर अरबा मां जिन मां ठाहे थो हिक ॿिए सां मुतज़ाद आहिनि हिन में इंतिशार हूंदो हीअ वञी ज़मीन ते जेको आहे इंतिशार फैलाईंदा त ईअं न आहे इंसानी जेको ज़ाहिर आहे जेॾी महिल सोच में फ़िक्र में रंग में नस्ल में इन्हनि सभिनि में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे त उन्हनि जूं तरजीहूं उन्हनि जा जेके सोचूं हिक ॿिए खां अलॻि हूंदियूं ॿियो त नफ़्सियाती अवामिल जेके ठहनि था शख़्सियत जी जेका डेवलपमेंट थिए थी उनजा बि नफ़्सियाती जेके आहिनि केतिरियूं जेके आहिनि अवामिल हूंदा आहिनि उनजे करे इहे पेचीदगियूं पैदा थियनि थियूं पर जेॾी महिल घटि माण्हू हूंदा उन्हनि जे विच में इख़्तिलाफ़ी मामला घटि हूंदा उन्हनि जा जेके मुश्तरका मफ़ादात हिक ॿिए सां क़रीब हूंदा जीअं घणा वधंदा तीअं उन्हनि में ग्रुप थींदी तक़सीम बि थींदी ऐं उन्हनि में जेको आहे कंट्राडिक्शन बि पैदा थींदा ऐं इन जे करे जेको आहे उन्हनि में रवैयनि में जेको आहे ख़राबियूं पैदा थींदियूं हुयूं ऐं हाणे त हिकु क़िस्म जो मूंखे ईअं सम्झो त अलमियो चवंदुमि त सुठियुनि शयुनि जी दावा बि उहे माण्हू बि कनि था जेके पाण पंहिंजे रवैयनि में इंतिहाई गलीज़ आहिनि इंतिहाई ख़तरनाक आहिनि उहे बि स्लोगन अहिड़ा खणी था अचनि उन जे पोयां सिर्फ़ु इहो आहे त हिन इंफॉर्मेशन जे दौर में माण्हुनि खे मिसगाइड करे वधि में वधि पंहिंजे मफ़ादात लाइ उन्हनि खे कीअं कैप्चर कजे हाणे माज़ी में हिकिड़ो जेको आहे असांजे DSF जो नारो हूंदो तालीम असांजो हक़ु आहे रिआयत न ऐं अहिड़ियुनि शयुनि खे जेको आहे कुझु माण्हू सम्झंदा ई कोन हुआ हाणे उहा ई जेको आहे कटर मज़हबी तनज़ीम उहो स्लोगन थियूं वञनि सुठे हुजण जी मुआशिरे ते हर कोई तनक़ीद करे थो समाज ते हर कोई तनक़ीद करे थो ऐं पर पाण में ॾिसजनि त तव्हां में उहे रवैया जेके ख़तमु थिया आहिनि या न त पंहिंजे ज़ात जे इस्लाह जे बदिरां सिर्फ़ु हू हिकिड़े स्लोगन तौर ते हिकिड़े जेको आहे हिकमत अमली तौर ते हिकिड़ी अटकल तौर ते हिनखे इस्तेमालु कनि था रवैया वाक़ई इलाही ख़राबु थी विया आहिनि पर उन में इहो आहे त जेसीं ताईं अहिड़ो मुआशिरो जिते बुख बदहली मुफ़लिसी ऐं अक़ीदा परस्ती या वहम तोहम परस्ती हूंदी उन मुआशिरे में इहे शयूं मौजूदु हूंदियूं मुआशिरे खे जेकॾहिं इन्हनि खे कढणो आहे ऐं सुठनि रवैयनि वारे मुआशिरे खे तकलीफ़ करिणो आहे त असांखे उनखे वहम परस्तनि तोहम परस्तनि ऐं जीअं अॻु में चई वियो हुउमि त जेको असां वटि वॾे माण्हूअ जो मयार इहो आहे त दौलत ऐं ताक़त जंहिं वटि हुजे इन सोच जेॾी महिल तब्दील थींदी तॾहिं जेको आहे बहितर रवैया पैदा थींदा पोइ माण्हू सही ऐं ग़लति जी तफ़रीक़ करे जेको आहे ॿिनि वाज़े जेको आहे कैंप्स में ग़लति ऐं सही जंहिंमें जेको आहे आसानी सां अची सघे थो ज़बरदस्त अच्छा सर असां त हाणे इंटरव्यू जे आख़िरी मरहलनि में आहियूं हिकिड़ो मतिलबु इहो सुवालु आहे तव्हां खां त असां मतिलबु अहसास कमतरी जो शिकार हूंदा आहियूं पर असांखे ख़बर न हूंदी ऐं इहो बि हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो साइकोलॉजिकल मर्ज़ ई आहे जेको माना अंदरो ई अंदरो असांखे खाईंदो वेंदो पर असां हुनजो इज़हार बि न आहियूं कंदा न ई असां हुनखे भापे वठंदा आहियूं त आहे बि या न हिकु त हुनजो साइंस ॿुधायो त निशानियूं हुन जूं कहिड़ियूं आहिनि ऐं ॿियो इहो ॿुधायो त इन अहसास कमतरी में अगरि को मुब्तला आहे त उहो कीअं उहो पाण खे कढे हुन में अच्छा इन जो मां कोशिशि कंदुमि त मुख़्तसर जवाबु ॾियां पर हिकिड़ी शइ जेको आहे मां ज़रूरी थो सम्झां त ॿुधायां त सिगमंड फ्राइड इंसानी शख़्सियत जे नशो नमा जे हवाले सां जेको ॿुधायो त इंसान जी पर्सनैलिटी कीअं डेवलप में थी उन में चइनि शयुनि जो जेको आहे हुन ॾिनो त शख़्सियत जे पोयां जेके कार फरमा रहनि थियूं उन में हुन हिकिड़ो जेको आहे शऊर लाशऊर ऐं जेको आहे ईगो उनखे जेको रखियो या जंहिंखे शऊर खे सुपर ईगो करे थो इड उनजो मरहलो आहे जेको उहो लाशऊर सही ॿियो आहे जेको आहे शऊर वारो वरी विच में उनजो हिकिड़ो जेको शइ जेको आहे तहतुल शऊर हुन रखियो हाणे लाशऊर छा आहे उहा शइ जेका इंसानी ज़ात जी जंहिंजे मुतालिक़ असांखे ॼाण न आहे पर फितरी ऐं जिबली तौर ते असां में कार फरमा रहनि थियूं ऐं असांजो खे उनजी ॼाण न आहे त असां उनखे पूरी तरह सां नथा ॼाणे सघूं पर असांजे जेको आहे ग्रोथ में ॿार जे पैदा थियण खां वठी उनजी जेको ज़िंदगी आहे उन में हिकिड़ी ॿी शयूं थी थिए थी त उन सां कई हादसा वाक़िया रोनमा थियनि था उहे जेको आहे घणनि माण्हुनि सां मुलाक़ातूं थियनि थियूं घणियुनि शयुनि जूं ख़्वाहिशूं पैदा थियनि थियूं मरी थियूं वञनि मोहबतूं थियनि थियूं उहे ख़तमु थी वञनि दुश्मनियूं नफ़रतूं उहे पैदा थियनि थियूं मरी थियूं वञनि कॾहिं कॾहिं उहो उन्हनि खे विसारे बि छॾे थो पर मुकमल तौर ते उहे ख़तमु नथियूं थियनि पर हिकिड़ो बल्क हिकिड़ो अहिड़ो दॿो आहे इंसानी ज़ात जे अंदरि जंहिंखे असां तहतुल शऊर था चऊं उहो उन में चमक थींदी वेंदियूं पर जेॾी महिल शऊर वरी उहो आहे जेको असांजे जेको मुकमल जेको आहे तवजा ते हूंदो आहे जेको जंहिंजे असां अटेंट हूंदा जंहिंजे मुतालिक़ असां मुकमल ॼाण रखूं था त तहतुल शऊर में जेके जमा थियल शयूं आहिनि कंहिं कंहिं वक़्तु उहे जेके आहिनि
अंदर मां जेको आहे पंहिंजो इज़हार कंदियूं आहिनि उहे जेके आहिनि हिकिड़े पेचीदगी वारो शिकिल वठी वेंदियूं आहिनि जेके बज़ाहिर त असांजे जेको आहे ज़ात में उन्हनि जो जेको आहे असांजे ख़्याल में सोच में जेको आहे उहे कार फरमा न हूंदियूं आहिनि पर अंदरां किथां उहो तहरुक ॾींदियूं रहंदियूं आहिनि ऐं इंसानु जेको आहे इब्तिदा खां वठी वॾे ताईं समाजी तौर ते जिन जिन शयुनि मां गुज़रे थो उन में जीअं ग़ालिब चयो हज़ारें ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकिले बहुत निकिले मेरे अरमा फिर भी बहुत कम निकिले इन विच में हिकिड़ो ॿारु आगाज़ खां वठी हज़ारें ख़्वाहिशूं थो करे जेके अणपूरियूं रहिजी थियूं वञनि उन तां दस्तबरदार त थी थो वञे पर उहे महरूमीअ जे सूरत में उनजी जेको आहे तहतुल शऊर में जमा थी वञे ऐं उन में हिकिड़ो रवैयो पैदा कनि थियूं जेके जेको मायूसी वारो सैडनेस वारो या महरूमीअ वारो किथे न किथे जेको आहे उहो जेको मोटिवेट कंदियूं रहनि थियूं ऐं ॿियो इहो आहे त जीअं योंग बि चयो हो त जंहिंजो बि तव्हां किरदारु दागदार ॾिसो था को मुजरिम ॾिसो था जराम पेशा माण्हू ॾिसो था मनफ़ी जेको आहे किरदारु आम ॾिसो था त यकीननि जेकॾहिं पीछो कंदव त उनजो जेको आहे बाज़ी उनजो ॿारपणो को दागदार गुज़रियो हूंदो उते का न का शइ जेको आहे उन सां को हादिसो रूनमा थियो हूंदो जंहिंजा असर ज़िंदगी में उन ते पिया हुनखे ॿिए तरफ़ वठी विया ऐं जीअं फ्राइड बि चयो त इब्तिदा पैदाइश खां वठी 5 साल जेके आहिनि हिकु ॿार जो ज़हन जेको हिकु ख़ाली काग़ज़ वांगुरु हूंदो आहे जेको हुन ते उनजो माशरो इहे लिखी छॾनि त उहो हुन ते लिखिजी वेंदो आहे त हाणे इहे शयूं जेके आहिनि उन में मौजूदु रहनि थियूं ऐं उन में ईअं बि थिए थो त जीअं ॿुधायूं त असां जेको हर इंसानु शिकिल सूरत में समाजी हैसियत में अक़ली सलाहियतुनि में जिस्मानी सलाहियतुनि में हिकु जहिड़ा न हूंदा आहियूं को मज़ूर पैदा थो थिए ऐं पोइ मुआशरे में असां वटि जेके मनफ़ी जेको तौर ते रवैया आहिनि हिकिड़ा वैल्यूज़ क्रिएट आहिनि वॾे माण्हू नंढे माण्हू जो जेको सो कॉल डिवीजन आहे उन में ख़्वाहिशूं जेकॾहिं मुंहिंजी ख़्वाहिश थिए त मां जेको आहे जहाज़ ते करे चढ़ां ज़िंदगी भर पूरी न थिए उहा महरूमी मुंहिंजे तहतुल शऊर में मौजूदु हूंदी जेकॾहिं का शइ मां सुठी शइ वठी खाइणु थो चाहियां नथो वठी सघां उनखां अलावा वरी जेके असां ते तंज़ था थियनि को पैदाइशी तौर ते मज़ूर थो पैदा थिए हलो नंढा हलो काणा अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं ॿार ई चवंदा आहिनि तोणी जो मासूम हूंदा आहिनि उन्हनि जो को इंटेंशन अहिड़ो ख़राबु न बि हूंदो आहे पर इहे शयूं हुन माण्हूअ में हिकिड़ी मायूसी नाकामी ऐं अफ़सुर्दगी ऐं यासियत जो जेको सबबु पैदा कंदियूं रहंदियूं आहिनि हाणे उहे सभु शयूं उनजी ज़ात जे पोयां मौजूदु आहिनि ऐं जेॾी महिल अॻिते हली हू उन्हनि पंहिंजे ख़्वाहिशुनि मुताबिक़ पंहिंजे ज़िंदगीअ खे पंहिंजे मुआशरे खे पंहिंजे घर खे पंहिंजी फैमिली खे पंहिंजी औलाद खे ठाहे न सघंदो आहे त नतीजे में हुन में जेका यासियत पैदा थींदी आहे उहा ई अहसास कमतरी जो सबबु बणिबी आहे ऐं रंग आहे असां वटि जेको आहे गोरे खे सुहिणो चयो वेंदो आहे हालांकि सूंहं जा जेके समाजी क़दर आहिनि वैल्यूज़ उहे बि यूनिवर्सल न आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सूंहं जा मयार अलॻि आहिनि पर असां वटि कारे ते टोक कंदियूं आहिनि हल दांगा इहे त इहे शयूं बि जेको आहे हिकु क़िस्म कनि था पर आहिस्ते आहिस्ते शयुनि खे फेस कंदे कंदे हू उन में पुख़्तो त थी वेंदो आहे हर वक़्तु उहा शइ उनखे उन वक़्तु त ॾुख न पहुचाईंदी पर जेका उन जे बल्क में मौजूदु आहे उन में उहो कमज़ोर कंदो आहे ऐं जेॾी महिल हू पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ शयुनि खे हासिलु न करे सघंदो आहे त नतीजे में पंहिंजे पाण खे कमज़ोर सम्झंदो आहे पाण खे महरूम सम्झंदो आहे ऐं इतां ई अहसास कमतरी जेको आहे बुनियादु वठे या अहसास बरतरी बि अहिड़े क़िस्म जी शइ आहे उन अहसास कमतरी जी ॿी शकिल आहे ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह बि चयो न त जेकॾहिं हर इंसान जी हर ख़्वाहिश उनजी मर्ज़ीअ मुताबिक़ पूरी थिए त पुरासरार ख़ुदा ऐं जेका इंसान जो फ़र्क़ु ई न रहंदो अलाह जी ज़ात हुन में त ईअं नथो थिए त इहो अहसास कमतरी पैदा थी थिए ऐं इन मां असां केॾा बि पढ़िया लिखिया माण्हू आहियूं असां ख़ुदि जेको आहे इन जो शिकार रहूं था डिप्रेशन पैदा थियनि था ॿियो शयूं पैदा थियनि थियूं शयुनि खे फेस नथा करे सघूं ऐं वरी उन सोसाइटी में उन माहौल में जेको मुकमल तौर ते इंसानु क़बूल बि न करे सघे उनजो अक़ुलु उनजी शऊर उनजो इल्मु उनखे जेको आहे मुकमल तौर ते दुरुस्त बि न सम्झे ऐं उनखे तब्दील करण जी उन में सलाहियत न हुजे इन जे नतीजे में बि हिकिड़ी जेको आहे अहसासु पैदा थिए थो इहे सभु शयूं आहिनि पर असांखे सम्झणो पवंदो तोणी जो हिन जो असीं सभु शिकार आहियूं त इनखे पाण ते हावी थियणु न ॾिजे अहसास महरूमी थींदी हर माण्हू मां त सम्झां थो जीअं सर्वे आई त नफ़्सियाती पेचीदगियुनि जो शिकार जेको आहे 100% माण्हू नफ़्सियाती जेको आहे शिकार थियनि था हाणे एंग्ज़ाइटी उनजी पहिरियों मरहलो हूंदो आहे पोइ डिप्रेशन आई पोइ मैनेज़ आहे पोइ वरी जेको आहे सफ़ा मेंटल डिसऑर्डरनेस आहे इन्हनि शयुनि खे त इन खां ख़तमु त नथो करे सघे पर अहसास कमतरी में जेकॾहिं पाण खे सम्झो त अहिड़ो धुबण आहे जंहिंमें तव्हां बचण लाइ पाण खे बचाईंदव त तव्हांजा पेर त उन में हूंदा पर पाण खे तव्हां उन मां कढी ॿाहिरि निकिरी सघो था पर जेकॾहिं तव्हां मायूसी ऐं यासियत जो शिकार थींदव त तव्हां उन में अंदरि हलंदा वेंदव इहो असांखे सम्झणु घुरिजे त अकुलु शऊर ऐं असांजी सलाहियतूं इल्मु जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए असांखे ॼाण मिले थी त इन खां निकिरण जी कोशिशि कजे सही त सर हिकिड़ो सुवालु आहे शायदि पर्सनली हुजे त कोई अहिड़ो वाक़ियो तव्हांजे लाइ जेको तव्हां लाइ इलाही शॉकिंग रहियो हुजे लाइफ में जिते तव्हां विसारे न सघिया हुजो हुनखे अहिड़ा वाक़िया
उनखे हिकिड़ो को स्पेसिफिक इन करे बि मुंहिंजे ज़हन में नथो अचे त मां थोरो टूरिज़म जो बि मूंखे दिलचस्पी रही आहे सफ़र मां दुश्वार तरीन सफ़र बि कया ज़िंदगी में जंहिं फैमिली सां रहियासीं उन में जेको कुझु अहिड़ियूं शयूं उन में बि रोनमा थींदियूं रहियूं मोहबतूं नफ़रतूं इंसानी ज़िंदगीअ जो आहे इलाही नाकामियूं बि मिलनि थियूं मौत जे मुंहं मां बि मोटे थो माण्हू 8-10 मुंहिंजा जेके अहिड़ा एक्सीडेंट थिया जंहिंमें ॿिया माण्हू मरी विया मां बची वियो त अहिड़े क़िस्म जो शॉकिंग को मूंखे हिन वक़्तु सडनली ज़हन में नथो अचे बहरहाल वाक़िअनि सां भरियल ज़िंदगी आहे उन में आहिनि हिकु दफ़ो सैयद मुज़फ़र अली शाह मुज़फ़र खां इंटरव्यू बि कयो सियाबड़े हुन बि पुछियो हुअईं त जवानीअ जो जेको आहे यादगार वाक़ियो ॿुधायो त हुनखे जवाबु ॾिनो त यार जवानी सॼी यादगार हूंदी आहे उनजो को हिकिड़ो वाक़ियो थोरी यादगार हूंदो आहे अहिड़ियूं खोड़ शयूं मुंहिंजी ज़िंदगी में बि आहिनि जेके के शॉकिंग आहिनि के ॾाढियूं जेके आहिनि प्रीशियस आहिनि के जेके मूंखे हमेशह जेके आहिनि यादि रहंदियूं सही सर भला अहिड़ो को वाक़ियो जिते पछता हुजे त मतिलबु हीउ मां न कयां हुया या हीउ जेको स्टेप हुयो कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि ऐं पर उहो ईअं न आहे उहो मुंहिंजे रवैयनि जे हवाले सां इंसान हुजण जे नाते मूं में कमज़ोरियूं आहिनि कोताहियूं आहिनि कॾहिं कॾहिं जेको आहे मां कंहिं माण्हू सां को अहिड़ो रवैयो अख़्तियार करे वेंदो आहियां जीअं यूनिवर्सिटी में हिकिड़े जेको दफ़ो मुंहिंजी जेका डिक्शनरी गुम थी वई हुई मूंखे जंहिं माण्हू में शक पियो त इहो खणी वियो आहे मां उनखे चयो तूं चोरी कई आहे मुंहिंजी ऐं हू वीचारो ॾाढो ग़रीब सादो ऐं जीअं असां चवंदा त टोकूं थींदियूं हुन ते टोकूं बि थींदियूं रंग जो इलाही कारो इहो त उनखे जेॾी महिल चयमि चोरी कई थी नईंदो कर त रोई वेठो हो त बाद में उहा डिक्शनरी कंहिं ॿिए हंधा निकिती इन ते जेको मूंखे पछता थियो न बाद में उनखां मूं माफ़ी वरिती ऐं कयूं त अहिड़े क़िस्म जूं 2-3 शयूं आहिनि या जीअं कुझु मुंहिंजा नाना बाबा जन या कुझु ॿिया जेके रिश्तेदार उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी त मां उन्हनि सां वक़्तु गुज़ारियां पर मां पंहिंजे सोशल एक्टिविटीज़ जेके जिन जो ज़िक्र कयुमि सहाफ़त सियासत वकालत NGOs हे हो उन्हनि खे वक़्तु न ॾेई सघंदो हुउमि या उन्हनि खां अवॉइड करे वेंदो हुउमि त हाणे हिन जूं केरु ॻाल्हियूं वेही ॿुधे छो जो जीअं हिकिड़ो जनरेशन गैप जे करे असांजा जेके प्रायोरिटीज़ अलॻि हूंदियूं आहिनि न असांजूं तरजीहूं असांजा जेके आहिनि सोच जा महवर अलॻि हूंदा आहिनि मैच्योरिटी उहा इंसान खे जवानी में नथी अचे त मां उन्हनि सां जेको टाइम स्पेंड न करे सघियुमि ऐं उनजे जेको हाणे मौजूदु न आहिनि त इन ते अफ़सोस थींदो आहे त काश इहो जेको मूंखे मौक़ो मुयसरु हो उन में मां जेको आहे उहो सभु कुझु करे सघां मां छो त तव्हांजे पंहिंजे शहर जो आहियां मां ॾाढी सराउंडिंग में असां उथूं वियूं था नौजवाननि सां तव्हांजे लाइ हिकिड़ी शिकायत मतिलबु असांखे हमेशह ॿुधण लाइ ईंदी आहे त साईं जे लेवल जी पर्सनैलिटी आहे या साईं वटि जेको इल्मु आहे जेका साईं वटि हिकिड़ी मतिलबु पंहिंजो हिकिड़ो एक्सपोजर आहे उन हिसाब सां साईं इलाही हाणे आइसोलेशन जी शिकार आहे मतिलबु साइड एक्टिव न आहे मतिलबु तव्हांजो इहो छा इन जे पोयां मतिलबु अच्छा इन में 2-3 शयूं हिकिड़ो तस्करो करे वेंदुसि त 90 वारो ॾहाको 80 वारो ॾहाको ऐं 2000 वारो ॾहाको इलाही मां सरगर्म रहियुमि शहरी इतिहाद ठहियो उनजो मूंखे चेयरमैन कयो वियो वरी हिकिड़ो कॉन्शियस फोरम ठाहियोसीं जंहिंमें इहो असां स्लोगन ॾिनो त एजुकेट पीपल सोशली एंड पॉलिटिकली छो जो सियासत बि इलाही ज़रूरी आहे छो जो पंहिंजे शहरी हक़नि जे हसूल लाइ सभ खां मुक़दस तरीन ज़रियो सियासत आहे असां वटि उनखे जेको आहे हिते बेडरूम पॉलिटिक्स में वॾेरनि जे हवाले कयो वियो आहे या उनखे के माण्हू चवंदा हुआ त सियासत माना धोखो फ़रेब इहे रहिया उनखां पोइ वाक़ई इहे न थियमि उनजा कई अवामिल आहिनि पर ईअं न आहे त पंहिंजे उन इल्मु अदब इन्हनि शयुनि खे जेको आहे मां कुझु डिलीवर न करे सघियुमि शुरू खां वठी हिकिड़ी शइ मूं में हैबिट रही हुई त हर माण्हू जेको चाहींदो आहे ताक़त ऐं शोहरत जो जेको आहे हू पंहिंजे हथ में रखे उहे शयूं पाण अपनाए पर मां जीअं पहिरियां बि ॿुधायो आहे त सिंधी अदबी संगत ठाहीसीं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन ठाहीसीं त उन में पहिरियों जेको आहे जेॾी महिल चूंड पई थिए त बिना जेको आहे कंहिं इख़्तिलाफ़ जे सभु इहो पिया चवनि त आबिद छा जेको आहे हुनजो जेको सरबराह थियणु घुरिजे पर मां चयो न मां बिहाइंड द कर्टन्स जेको आहे तव्हां सां गॾु आहियां बल्कि कर्टन्स जे बिना तंज़ीम में हूंदे मुंहिंजो हिकिड़ो बुनियादी कुलीदी रोल हूंदो पर मां चयो हिननि माण्हुनि खे कयो हीअ वधीक एक्टिव थियनि जीअं ॿियनि जी ज़िमेवारी थिए साॻे ई नमूने जेको आहे हाणे इक़बाल ॾेथो असांजो जेको तमामु प्यारो दोस्त आहे हिन वक़्तु ह्यूमन कमीशन सिंध जो जेको चेयरमैन बि आहे एमनेस्टी इंटरनेशनल में जेॾी महिल मदेजी ग्रुप जो NEC जेका असांजी नेशनल एग्जीक्यूटिव कमेटी उन में चूंड जो नतीजो आहे जो मौक़ो आयो त मुंहिंजी नॉमिनेशन हर कंहिंजी ख़्वाहिश त तूं जेको आहे हिन में वञ ऐं उन सां इलाही ॿिया जेके आहिनि मादी फ़ाइदा त थियनि ॿाहिरियां मुल्क घुमूं आहे हेॾे होॾे वञूं आहे पर मां सच पुछे असांजो ग्रुप जो जेको मेंबर हूंदो इक़बाल ॾिठो मूं ॾिठुमि त मूंखां वधीक बासलाहियत आहे मूंखां वधीक जेको आहे हुन में जेके इहे एबिलिटीज़ आहिनि त उहो हर जॻह ते आसानी सां पहुची थो वञे वधीक शयुनि में जेको आहे कंट्रीब्यूट करे सघे थो मां चयो मां इहा
उहिदो सीड़ाए ऐं तनज़ीम जो ऐं हिन जेको आहे समाज जी जेका असां ते फ़र्ज़ु आहे जंहिं जेको आहे थो थिए उहो जेको आहे उन खां जेको आहे रोके छॾियां या हिकिड़े मख़सूस दायरे जे अंदरि बीहारे छॾियां, इन खां बहितर आहे त उन माण्हू त मूं हमेशह कोशिशि कई आहे त पंहिंजी ज़ात खे जेको आहे वधीक तरीक़े जे बदिरां मूंसां मां जेके गॾु सलाहियल माण्हू आहिनि उन्हनि खे प्रमोट कजे। अहिड़े नमूने मां इलाही जॻहियुनि ते इलाही माण्हुनि खे रेडियो में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे स्क्रिप्ट मां लिखंदो आहियां, प्रोड्यूस मां करे वठंदो आहियां प्रोग्राम, पर कंहिं प्रोड्यूसर खे चवंदो आहियां त तूं हुनखे फाइनल कराए एडिट वेडिट कराए नालो हुन प्रोड्यूसर तौर ते जेको चवंदो आहियां अनाउंस करे छॾियो। ऐं हालांकि जेकॾहिं हलाइजे त माण्हुनि में अहिड़ियूं कई शयूं आहिनि। असां वटि हिकिड़ी डॉक्यूमेंट्री थी जंहिंखे बाक़ाइदे गवर्नमेंट जेको आहे लॉन्च कयो हो, इस्लामाबाद में थियो हो, अमन की मतलाशी वादी सिंध, उनजे जेको आहे स्क्रिप्ट असांजे जेको आहे सिंधी में लिखियो हो, न्यूज़ सेक्शन जो असांजो अल्ताफ़ पीरज़ादो साहिबु जेको हो, उन खे उर्दू में मूं ट्रांसलेट कयो। बींग अ प्रोड्यूसर, एडिटर, हर शइ उन में जेको आहे सॼा कमु मुकमल करे उन में सिर्फ़ु जेको ईअं सम्झो त जेको प्रोड्यूसर वारे तौर ते जेको नालो उन में टीम में मां पाण सां जो कमु न बियो हो, ॿियनि जो बि शामिलु करे छॾियो ऐं प्रोडक्शन सॼो क्रेडिट जेको आहे उन दोस्तनि खे ॾिनो। त असुलु कमु जेको हूंदो आहे त बहितरी थिए समाजी हवाले खां, ॿियनि खां, इन्हनि खां बि थिए, ऐं उन में मां पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो आहियां। ऐं ॿियो जेको अॻे जहिड़ो मुतहरिक न रही सघियो आहियां उन में काफ़ी सबब आहिनि। ज़ाहिर इंसान जी सिहत जीअं पोइ तीअं कमज़ोर थिए त मां सिहत जा इशू थिया, शादी खां पोइ फैमिली इक्वेशन अहिड़ी थी, पंहिंजे फैमिली में इलाही डिस्टर्बेंस रहियूं, ऐं कुझु मायूसी बि जेको आहे जीअं चइनि त इंसान में कमज़ोरी हूंदियूं आहिनि, केॾो बि उहो जेको शौरी तौर ते पुख़्तो हुजे पर कुझु शयुनि जो शिकार थी वञे थो, ऐं उनजे करे बि जेको आहे मां वाक़ई उहो फ़ाल किरदारु न रहियो आहे। पर अॼु ताईं बि जेका मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हिन वक़्तु स्टेशन डायरेक्टर आहियां, पर पहिरियों जेॾी महिल मां थियो हुउमि स्टेशन डायरेक्टर, हुन ते जेको आहे वेलकम पार्टी थी त मां उन में इहो बि चयुमि पिए त हीउ स्टेशन डायरेक्टर हुजणु मैटर ऑफ डिग्निटी न आहे, मैटर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त हिकिड़ी ज़िम्मेवारी थी आहे। उते मां वरी बि इहो कोशिशि अञा ताईं कंदो आहियां त बहितर खां बहितर जेको परफॉर्मेंस ॾिजे ऐं मुआशिरे खे डिलीवर कजे, कुझु बहितर शयूं ऐं रवायतूं क़ाइमु करे उहे छॾे वञजनि। ऐं ईअं बि न आहे त हिकिड़े इंसान सां जेको आहे हीअ दुनिया जेको हलंदी आहे, जॾहिं बि को वॾा सुकरात न रहियो, अरस्तू न रहियो, अली न रहियो, रसूल करीम न रहियो, बाद में जेको आहे शेक्सपियर हुजे, निट्शे हुजे, हेगल हुजे, कार्ल मार्क्स कोन हुजे, अहिड़े नमूने ॿिया तमामु वॾियूं शख़्सियतूं नाला नथो ॻणाए सघिजे, मां सिर्फ़ु हिननि जा चंद कयां। त जॾहिं बि हिकिड़ो माण्हू मरंदो आहे त फितरत उनजे मौत खां अॻु में ई उनजो जानशीन मुक़ररु करे छॾींदी आहे। हीउ जेको आहे हिकिड़ो तसलसल आहे, इल्मी, फ़िक्री, साइंसी, टेक्नोलॉजी, हर शइ में इहो रुकजणो न आहे। हिकिड़ा माण्हू वेंदा उनखां वधीक सिहतमंद ख़्यालु खणी ऐं वधीक जेके तरक़ी याफ़्ता जेके शयूं खणी अची ॿिया उनजी जॻह वेलारींदा आहिनि। ऐं यकीननि जेको आहे असांजो जेको हिकिड़ो पीरियड हो जंहिंमें पंहिंजो जेको आहे कंट्रीब्यूशन ॾिनोसीं, पर जेसीं ताईं ज़िंदगी आहे उन में जेको आहे ज़ाहिर आहे उनजो जेको आहे कॾहिं हदूं घटि बियूं वधंदियूं सुकड़ियूं बियूं, उन में असांजी जेको आहे सिहत ॿियो टियों। ऐं इहा बि हक़ीक़त आहे त मॉडर्न टेक्नोलॉजी में जेतिरो सलाहदीन जेको आहे, फॉर एग्ज़ाम्पल जेको आहे तव्हां कंप्यूटर जी दुनिया में ॼाणो था, मुंहिंजी ओतिरी एबिलिटी न आहे, त ज़ाहिर मां उन में कुझु डिलीवर नथो करे सघां। अॼु जंहिं बि फील्ड में वञ त उन जी पहिरियां पुछा थींदी, त हिन वक़्तु जेॾी महिल उन में मुंहिंजी का एॾी वेल स्किल्ड न आहे, थोरी घणी कमु हलाइण जी ॿी शइ आहे, त उते मां ज़ाहिर उहो कमु न करे सघंदुमि, त ॿियनि खे अॻे अचणो आहे ऐं इन तरक़ी जी जिला ॾियणी आहे न समाज खे। ईअं इहा रिप्लेसमेंट थींदी रहंदी आहे, इहा नेचुरल आहे, इहा फितरी आहे। बाक़ी सर असां बल्कि मां पर्सनली इन शइ जो गवाह आहियां त तव्हां हमेशह प्रोमोटर रहिया आहियो ऐं हर हिकु सुठी शइ खे वेलकम कयो अथव ऐं पॉज़िटिव आइकॉन आहियो तव्हां असांजे शहर जा, हिकु सोसाइटी जा, हिकु हल्के जा। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। सर तव्हांजी पर्सनैलिटी इलाही वसी आहे, गहरी आहे, ख़ुदा ताला तव्हांखे इलाही इज़त ॾिनी आहे, दानिश ॾिनो आहे। तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव मतिलबु असांजे हिन प्रोग्राम जे ॿुधंदड़नि खे? अच्छा, जेका बि गुफ़्तगू हिकु क़िस्म मैसेज बि आहे, बिल्कुलु, पर मुख़्तसर इहो त मां जेको आहे रेडियो में हुजां, किथे बि हुजां, समाजी रवैयनि जे साइंस ते मूं इलाही कमु कयो आहे। ऐं इंसान जे सम्झो त हिकिड़ो शऊरी आबियारी करणु जेको आहे इंतिहाई ज़रूरी आहे। रवैयनि जे करे जेको आहे माण्हू ॾाढो भोॻनि था ऐं नाकामियुनि जो शिकार थियनि था। हसद जी बुनियाद ते जेको आहे असुलु जेको हक़दारु आहे उनखे उते ॾियणो नथो वञे, सिफ़ारशी कल्चर ॿियूं शयूं। त इन जे करे मां इहो जेको आहे सिर्फ़ु पैगाम ॾींदुमि, पंहिंजे रवैयनि खे जेको आहे मस्बत सोच सां जेको आहे सींगारियो ऐं जेको आहे बहितर रवैया अख़्तियार कयो, जीअं ॿियनि लाइ बि आसानियूं पैदा थी सघनि। वॾी महिरबानी सर। उमेद आहे त तव्हां सभिनी जे लाइ हिकिड़ो भलो एक्सपीरियंस रहियो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं हिकु नए पहल ऑफ इंडस सां। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।